मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे, प्रोग्राम जो नालो आहे सलाम सिंध। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे सैरिश भुट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां आहियो न, मज़े में आहियो न, करार में आहियो न। करार में हूंदो, उम्मीद असां इहा ई कयूं था, तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कयूं था। ऐं ईद बि वेझो आहे, क़ुर्बानीअ जी ईद आहे, ईद जूं तयारियूं बि ज़ोर शोर सां तव्हांजूं जारी हूंदियूं। पर इन ॾिस में तव्हांखे सिर्फ़ु एतिरी गुज़ारिश कंदासीं त हीउ जेको वबा जो दौरु हले थो, इन में कंहिंजी ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हांखे हेल्प करणी आहे त हाणे ईद जी जेका शॉपिंग आहे उनखे थोरी शॉर्ट लिस्ट उनखे करे वठो। जेकॾहिं तव्हांखे 3 वॻा वठणा हुया, 3 ॾींहं, के माण्हू वठंदा आहिनि त हर ॾींहं ते हिकु वॻो अलॻि सां असां पायूं, ॿियो ॾींहुं थिए त ॿियो वॻो पायूं, 3 ॾींहं ते 3 वॻो पायूं। हाणे तव्हांखे ईअं करणु खपे, मुंहिंजे ख़्याल, मुंहिंजी राय आहे, जेके निमाणी गुज़ारिश मञो त पोइ तव्हां उनखे थोरो शॉर्ट कयो। ऐं जेकॾहिं तव्हां जिते 3 वॻा वठंदा आहियो उते हिकिड़ो वठो या 2 वठो, त हिकिड़ो वॻो जेको बचे थो या उनजी क़ीमत जेका बचे थी उहा कंहिं ग़रीब मिसकीन खे कंहिंखे ॾेई छॾींदो त भलो थी पवंदो। जेकॾहिं तव्हां अञा वधीक शॉपिंग कंदा आहियो, अलाए छा छा वठंदा आहियो। इलाही माण्हू ईद जी शॉपिंग ईअं कंदा आहिनि, उन्हनि खे लॻंदो आहे त अलाह ख़ैरु करे आख़िरी ॼणो ईद हुजे, गाॾी भरे ईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा त इलाही दोस्त अहिड़ा बि आहिनि जेकी वरी ॻोठनि में रहंदा आहिनि, पोइ उहे छा कंदा आहिनि त ईद ते ख़ासि तौर ते पंहिंजी प्लैनिंग ठाहे पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी करे वॾनि शहरनि मां वरी शॉपिंग जे लाइ निकिरंदा आहिनि। सो को कराची ईंदो आहे, को हैदराबाद वेंदो आहे, को वरी आसपास सखर हेॾे होॾे वॾनि शहरनि में वेंदा आहिनि। अञा इन खां वधीक जेके आसूदा माण्हू हूंदा आहिनि उहे वरी दुबई लाइ वेंदा आहिनि, ॿियनि मुल्कनि में लाइ वेंदा आहिनि, उतां वरी शॉपिंग करे मोटी ईंदा आहिनि। सो जेकॾहिं तव्हां हिन भेरे थोरो जेको आहे पंहिंजो जेको सिलसिलो आहे उहो घटाईंदव त उन घटाइण वारी जेका रक़म आहे या जेके कपिड़ा लटा आहिनि उहे तव्हांजा कंहिं ग़रीब मिसकिन खे कमु ईंदा। मिसकिननि जो ख़्यालु कयो ऐं पंहिंजे लाइ न जियो, पंहिंजे लाइ त जानवर बि जीअंदा आहिनि, पाण इंसान आहियूं, ॿियनि जे लाइ जीअंदासीं त पाण खे इलाही सारी जेका आहे सा हिन दौर में बि, हिन ज़माने में बि सुकून मिलंदो ऐं आख़िरत में पाण खे तमामु घणो सुकून मिलंदो। सो अॼोकी प्रोग्राम जी तरतीब में हूअं त खोड़ सारा रंग आहिनि। सभ खां पहिरियों तव्हांखे इहो ॿुधायूं त अॼु नसीम अहमद खरल जेको सिंधी ॿोली जो नामियारो कहाणीकार अदीब, उनजी अॼु 43वीं वरसी बि आहे। इन ॾिस में सचल ऑडिटोरियम ख़ैरपुर में अॼु प्रोग्राम बि मुनक़िद कयो वेंदो ऐं उते ख़ैरपुर जा अदीब, दानिश्वर, नसीम खरल जे अफ़साने ते, नसीम खरल जी कहाणीअ ते पंहिंजी रोशनी विझंदा, राया ॾींदा। नसीम खरल ॾाढो ज़बरदस्तु कहाणीकार हुयो, तव्हां सभई उनखे ॼाणियो था। अने जेकी नौजवान जेको तबिको आहे, जेके उन्हनि खे ख़बर नाहे त उनखे आउं ॿुधायां थो। नसीम खरल बहितरीनु अफ़साने निगार, बहितरीनु कहाणीकार, जंहिंजूं 2-3 कहाणियूं त तव्हां शायदि ईअं ज़ुबानी उन्हनि जा नाला बि ॿुधा हूंदा जेकॾहिं पढ़िया न हूंदा। हू हिकिड़ो मज़हबी जेको रुजत ख़िलाफ़ु हुन हिकिड़ो नॉवल, इहो कहाणी जेका लिखी काफ़र, उहा तमामु घणी पॉपुलर आहे, तमामु घणी मशहूरु आहे। इन खां सवाइ चोटरियूं दर जेको आहे सो इहो बि तमामु घणो मशहूरु आहे। सो असुल में छा आहे त सखर बेरा जेके हूंदा आहिनि 66 दरवाज़ा, सखर बेरा जेके 66 दरवाज़ा आहिनि। त पोइ जेको कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त को केस जॾहिं थींदो आहे या को लाश ॾोड़ी वेंदो आहे, जेकॾहिं 34 दर में अचे थो त पोइ वरी पुलिस हद तकरार कंदी आहे त भाई इहो असांजे हद में नथो अचे। वॾो वारी पुलिस चवंदी आहे असांजे हद में 34 दर वारो केस काॾे वञे। सो बहरहाल उहा कहाणी बि ॾाढी कमाल जी आहे ऐं उहा कहाणी बि तव्हांखे पढ़णु खपे। नसीम खरल साहिबु बुनियादी तौर ते पाण हिकिड़ो ज़मीदार माण्हू हुयो, आसूदो माण्हू हुयो, टेकियल माण्हू हुयो। सो टेकियल माण्हू हुजण जे बावजूदि, आसूदे माण्हू हुजण जे बावजूदि हर शइ मतिलबु ओके हुजे, पोइ बि जेकॾहिं सिंधी अदब जी कोई ख़िदमत करे ऐं टाइम छीड़ाए कहाणियूं लिखे, अफ़साना लिखे, तव्हां असांजे लाइ इल्मु अदब जा रंग असांजे लाइ छॾे वञे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। नसीम खरल साहिब खे अॼु असांखां विछड़े 43 वरे गुज़री विया। नसीम खरल साहिब जी कहाणी अॼु बि असांजे ऐं ख़ासि तौर ते सिंधी अदब जे तमामु घणो कमु अचे पई। ऐं जेकी ॿिया कहाणीकार दोस्त आहिनि या जेकी नाले वारा कहाणीकार रहिया आहिनि, उन्हनि में नसीम खरल जो हिकिड़ो जेको नालो आहे उहो मुमताज़ आहे, उहो आला आहे, उहो डिफरेंट आहे। नसीम खरल साहिब जी 43वीं वरसी आहे। इन ॾिस में ख़ैरपुर जा जेके अदीब आहिनि उहे उनखे भेटा ॾींदा, छो त नसीम खरल साहिबु ज़िले ख़ैरपुर जो ई हुयो। इन खां सवाइ अॼु असां वरी तव्हांखे इहो ॿुधायूं त जेकॾहिं तव्हां ईद जी बाक़ाइदा शॉपिंग कई आहे या करण वारा आहियो त गॾोगॾु माण्हू वरी पंहिंजो पाण ते बि ध्यानु ॾींदा आहिनि। ख़ासि तौर ते सैरिश ईअं थींदो आहे त माण्हू सैलून ते वेंदा आहिनि ऐं वारनि जी कटिंग थींदी आहे, फेशियल वग़ैरह थींदो आहे, सभु कुझु मतिलबु ओके ॾिसण जी ऐं ॾेखु ॾियण जी कोशिशि माण्हू कंदा आहिनि। त पोइ इन ॾिस में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांजा वार जेके आहिनि उहे कुझु जेकी अछा रहिजी वेंदा आहिनि। पोइ ईद वारे ॾींहुं जेकॾहिं अछा वार हुजनि त पोइ इहा सुठी ॻाल्हि न आहे, माना मज़ो न ईंदो।
सो उन जे लाइ प्लस में इहो बि थींदो आहे त असांजे वारनि मां जॾहिं रौनक ख़तमु थी वेंदी आहे, हिकु चमक ख़तमु थी वेंदी आहे, त उनजे करे बेरौनका वार जेके आहिनि अजीब लॻंदा आहिनि। असां कोशिशि इहे कंदा आहियूं त असां कोई नेचुरल अहिड़ो कोई कलर हुजे जेको असां पंहिंजे वारनि ते अप्लाई कयूं, या अहिड़ो कोई कलर हुजे जेको परे खां लॻे त हा हिन जो लुक केॾो ज़बरदस्तु आहे, हिन जा वार केॾा ज़बरदस्तु आहिनि। ऐं इन हवाले सां ई अॼु असां ॻाल्हाईंदासीं बि, छो जो ब्लैक रोज़ उन्हनि जो हिकिड़ो प्रोडक्ट आहे हेयर कलर जे हवाले सां, उन हवाले सां बि घणी काफ़ी सारी मालूमात असां तव्हांखे ॾींदासीं। छो जो वारनि जो मामिलो जेको हूंदो आहे न उहो ॾाढो सेंसिटिव हूंदो आहे, ऐं वार अगरि डैमेज थी वञनि या हेयर फॉल थी थो वञे या वार बिल्कुलु जेके आहिनि मतिलबु उनजी ग्रोथ ख़तमु थी वञे, या थींदो आहे त वार जेके अछा वार असां डाई कराए कट डाउन कराए वारनि में अछा वार जेके आहिनि उहे अचणु शुरू थी वेंदा आहिनि। त उनजे करे हे एतिरो ज़बरदस्त प्रोडक्ट आहे जेको तव्हांजे वारनि खे न डैमेज कंदो, न तव्हांजे वारनि में शाइनिंग उहा तमामु घणी जेका आहे आणींदो आहे। नेचुरल कलर आहे ही, ऐं ब्लैक रोज़ कलर जो नालो मार्केट में मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ इन जा रंग आहिनि, कहिड़ो बि रंग तव्हां अप्लाई करे सघो था। के माण्हू घाटो जेको आहे सो कारो रंग कराईंदा आहिनि, के ब्राउन कराईंदा आहिनि, के कहिड़ो कलर के कहिड़ो कलर। बहरहाल हिन जा खोड़ सारा कलर मार्केट में मौजूदु आहिनि। नालो हिन रंग जो आहे, कलर जो आहे, रंग इन करे चवां थो छो त ॿाहिरि में चवंदा आहिनि भाउ रंग करायो थी जा। सो जेकॾहिं तव्हां ॾाढीअ खे वारनि खे ऐं ख़ासि तौर ते औरतूं जेकॾहिं पंहिंजनि वारनि खे सुठो बणाइणु चाहिनि थियूं त उनजे लाइ हीउ ब्लैक रोज़ आहे, कलर सेफ आहे। ऐं जेकॾहिं पाण सिंधी सलेबी नालो खणूं हिन जो त पोइ ॿाहिरि में चवंदा आहिनि बाबा इहो चाचे ख़िज़ाब आयो आहे। सो हाणे चाचे बाबा ॾाढी पंहिंजी ख़िज़ाब सां रंगी लॻे थो हाणे शादी कंदो। सो हाणे जेकॾहिं तव्हांजी बि ॾाढी जेकॾहिं अहिड़ी आहे त पोइ ब्लैक रोज़ मार्केट में मौजूदु आहे। मेहंदी वेंदी खे छॾियो बेली चाचा, ईअं न कजो बेली, हाणे ईद ते बि मेहंदी वणंदव छा भला। ब्लैक रोज़ मार्केट में मौजूदु आहे। ब्लैक रोज़ तव्हां वठो ऐं ब्लैक रोज़ तव्हां ऑनलाइन परचेस करे सघो था। www.blackrose.pk उते बि तव्हांखे मिली सघे थो। खोड़ सारा रंग आहिनि, कलर सेफ आहे। ऐं ख़ासि तौर ते के वरी माण्हू ईअं चवंदा आहिनि, मूं ॾिठो आहे अक्सर त जेकी कलर कराईंदा आहिनि उहे माण्हू पोइ वरी ॿिए टे ॾींहं ते माण्हुनि खे चवंदा आहिनि यार अखियुनि ते असरु पियो आहे, असांजी अखियुनि ते असरु पियो आहे। हीउ माना ॾाढो ज़बरदस्तु आहे ब्लैक रोज़। जेकॾहिं हेयर कलर कंदव त इहा शिकायत बि तव्हांखे न मिलंदी। के रंग अहिड़ा बि हूंदा आहिनि, कलर अहिड़ा हूंदा आहिनि जेके केमिकल जेको ख़ासि जेको गहरो या ईअं खणी चऊं त ज़्यादा हूंदो आहे या घणो ई हूंदो आहे या सिर्फ़ु केमिकल हूंदो आहे, त पोइ उनजे करे थींदो ईअं आहे त अखियुनि खे ईअं लॻंदो आहे, फील थींदो आहे मथे खे त बाबा को भारी मथे ते को कमु थियल आहे, माना रंग थियल आहे। ऐं मथे में अक्सर सूर बि पइजी वेंदो आहे कुझु अहिड़ा अगरि का शइ असां कयूं त। पर हिन हीउ हिकिड़ो नेचुरल आहे। ऐं जेको गर्ल्स जेतिरियूं बि ॾिसनि थियूं, जेकी छोकिरियूं भेनरियूं आहिनि जेके मतिलबु घणो शौक़ु हूंदो आहे त असां कलर करायूं ऐं अॼुकल्ह जेको आहे तव्हांखे मां ॿुधायां त फैशन जेको आहे उहो ब्लैक कलर जो आहे। हेयर तव्हांजे जे अगरि ब्लैक कराइणु चाहियो था तव्हां ब्लैक रोज़ जो प्रोडक्ट तव्हां यूज़ करे ॾिसो, तव्हांखे ॾाढो मज़ो अची वेंदो, वारनि खे हथु लॻाईंदा रहंदा बार बार। माना कलर एक्सपर्ट्स आहिनि ब्लैक रोज़ वारा। तव्हां बाक़ाइदा वार तव्हांजा चमकंदा, वार तव्हांजा ज़बरदस्तु लॻंदा। माण्हू तव्हांखां पुछा कंदा भला ॾियो वाल वाल असांजा वार यार अच्छा लॻा पिया आहिनि, तव्हां कहिड़ो रंग, माना नेचुरल हिकिड़ो त रंग बि नेचुरल ईंदो। के वरी अहिड़ो रंग बि सादो सूदो जेको अॼुकल्ह इस्तेमालु थिए थो, पोइ उन सां ईअं थिए थो त तव्हां जेके रंग कराईंदव त हाली 8 ॾींहं माण्हू खे ख़बर पवंदी तव्हां रंग कराए आया आहियो। माना शेपर खे बि रंग थियल आहे, माना भले रंग करायो, जेकॾहिं काराइण हुजे बि सही त माण्हू जेकॾहिं कोई चवे था रंग करायो त पोइ बचो बाक़ी छा। मसइलो इहो आहे ऐं मज़ो इहो आहे त रंग करायो बि सही ऐं ख़बर बि न पए त तव्हांखे कलर थियल आहे। बिल्कुलु माना इहा ख़बर हुजे त नेचुरल माना लुक अचे त माण्हू खे ख़बर ई न पए त यार हीउ जेको आहे सो कलर थियल अथसि या असली वार अथसि। सो कॾहिं कॾहिं ॾिसो मां मूंखे ई ॾिसो भला तव्हांखे लॻे थो त मां कलर करायो आहे। सो ब्लैक रोज़ ॾाढो ज़बरदस्तु कलर आहे। तव्हां जेकॾहिं इहो इस्तेमालु कयो था त ॾाढो ज़बरदस्तु थी वेंदो ऐं तव्हांजी ईद ॾाढी ज़बरदस्तु थी वेंदी। तव्हांखे माण्हू चवंदा त यार वाक़ई असां झूना थी विया त पोड़ा थी विया, तव्हां अञा उअं ई लॻा पिया वार कारा कयूं। सो इहो ॿुधाइजो न त हीउ ब्लैक रोज़ इस्तेमालु कयो, ॿुधाईंदो त तॾहिं बि ठीकु आहे, छो त संगत खे ॿुधायो, जेके दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायो त हीउ कलर में आहियूं लिकी लिकी सां तव्हांखे इहो इंफॉर्मेशन ॾियूं था पर तव्हां यूज़ करे सघो था ऐं उन सभिनी खे ॿुधाए छॾियो, सभु हिक ॿिए खे ॿुधायो। असां ईअं त चई सघूं न, तव्हांखे लिकी लिकी था ॿुधायूं असां। ऐं अॼु जेका प्रोग्राम जी ॿी तरतीब आहे उहा तव्हांखे ॿुधायूं था। अॼु तव्हां टेलीफोन करे असांखां मुख़्तलिफ़ सवाल बि करे सघो था। ख़ासि तौर ते जेकी ॿारनि जूं बीमारियूं आहिनि, असांजी वॾियूं भेनरूं या वालिदैन परेशान हूंदा आहिनि, नंढा ॿार बीमार थींदा आहिनि त पोइ उहे ॿुधाए न सघंदा आहिनि, उहे कंहिंखे ॾसे न सघंदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ी बीमारी आहे। पोइ पिया रड़ियूं कंदा आहिनि, पोइ जेके असांजूं अमड़ियूं ॾाॾियूं या वॾा आहिनि उहे पोइ पंहिंजा जेके तजुर्बा शेयर कंदा आहिनि, चवंदा आहिनि पेट में सूरु हूंदसि, जेको आहे को मसइलो थियो हूंदसि या को अहिड़ो। सो रीज़न खोड़ सारा हूंदा आहिनि। सो ॿार ॻाल्हाए न सघंदा आहिनि। पोइ जेकॾहिं का तकलीफ़ आहे कंहिं ॿार खे तव्हां असांजे अॼोके प्रोग्राम में टेलीफोन बि कंदव। अॼु असांजा बच्चे मोज़िज़ डॉक्टर बि आहिनि ऐं हिकिड़ो जेको डॉक्टर आहे उहो कंसल्टेंट आहे डायबोलॉजिस्टिक
जेको आहे सो मेमून मेडिकल इंस्टीट्यूट जो सो उन जी बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि, उनजो तारीफ़ बि करायां। पर पहिरियां तव्हांखे ॿुधायां त चाइल्ड स्पेशलिस्ट बि हिकिड़ो डॉक्टर असां सां गॾु आहे। ॿारनि जी बीमारियुनि जो माहिर, सिंधीअ में जंहिंखे चवनि, ॿारनि जी बीमारियुनि जो माहिर लिखियलु हूंदो आहे बोर्ड जे मथां। सो डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब असां सां गॾु उनखे भली कार चवंदा। आबिद साहब कैसे हैं? ठीक है आप? जी जी, बहुत शुक्र अल्लाह का, माशाल्लाह। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए, थैंक यू सो मच। ॿियो जेको डॉक्टर साथी आहे असांजो उन जे बारे में तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, डॉक्टर नदीम नईम साहिब असां सां गॾु आहे, उनखे बि भली कार चऊं था। नदीम साहब कैसे हैं? ठीक है आप? अल्लाह का शुक्र है, आप ठीक है? बिल्कुलु ठीक ठाक आहियो? फर्स्ट क्लास। तव्हांखे सिंधी थींदी आहे? जी जी बिल्कुल। वॾी महिरबानी। उस्ताद मोहरम साईं तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा। तव्हां बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो ऐं असां सां कुर्ब जी कचहरी कंदा आहियो। असां वठूं हिकिड़ी नंढड़ी साई, छो त मूंखे चांहि पीअणी आहे, चांहि वेंदी ठरी घणी तक रखंदुसि त। बिल्कुलु, ऐं तव्हां बि चांहि जा कप जेके आहिनि जल्दी सां हथ में खणो, तेसिताईं असां जल्दी में वापसि था अचूं। केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था। तव्हांखे ॾसे चुका आहियूं, सैरिश बि तव्हांखे पंहिंजे अंदाज़ में ॿुधाईंदी त तव्हां अॼु टेलीफोन करे सघो था। जी बिल्कुलु, जीअं मां हमेशह चवंदी आहियां त तव्हां फ़ोन कॉल करे सघो था। ऐं मां तव्हांखे जीअं चवंदी आहियां त तव्हांखे कंहिंखे विश करिणो आहे बर्थडे या शादीअ जी मुबारक ॾियणी आहे त असांजे हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हां उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां बि ॾेई था सघो ऐं असांखे बि चई था सघो, असां बि ॾेई था सघूं तव्हांजे तरफ़ां। ऐं उन खां अलावा काई एडवाइस ॾियणी हुजे त उहा बि ॾेई था सघो ऐं वठणी हुजे त उन लाइ असां वेठा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे असां दिली दावत ॾियूं था, प्रोग्राम में टेलीफोन कजो। ऐं ॿारनि जी बीमारियुनि ते जेके डिस्कस करणु चाहियो तॾहिं बि ठीकु आहे। ऐं जेकी ॿिया मामला असां मुख़्तलिफ़ मर्ज़ जो डिस्कस कंदासीं, उन्हनि ते बि तव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था। कोई सुवाल आहे त पुछी सघो था। डॉक्टर नदीम नईम खां असां शुरूआति कयूं था। डॉक्टर साहिबु, क़ुर्बानी जी ईद माशाल्लाह अचण वारी आहे, 4 ॾींहं बचिया आहिनि। सो इन ॾिस में कुझु त असांखे एहतियाती उपाउ बि ॿुधायो त केतिरो गोश्त असांखे खाइणु घुरिजे ऐं न खाइणु घुरिजे, ऐं कहिड़नि मरीज़नि लाइ इहो गोश्त फ़ाइदेमंद आहे, कहिड़नि मरीज़नि लाइ नुक़सानकार आहे, ख़ासि तौर ते जेके शुगर जा मरीज़ आहिनि उहे इन गोश्त जो इस्तेमालु करे सघनि था या नथा करे सघनि, या हूअं बि ओवरऑल केतिरो खाइजे, केतिरी क्वांटिटी हुजे। छो त पाण वटि गोश्त घणो हूंदो आहे त पोइ चवंदा आहियूं सुबुह जो बि गोश्त खाऊं, मंझंदि जो बि, शाम जो बि, पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पिया खाईंदा आहियूं। हाँ एग्जैक्टली, बेसिकली थींदो ईअं आहे जो अक्सर जॾहिं ईद वेझो ईंदी आहे त घणा माण्हू परेशान हूंदा आहिनि त असां वटि कपिड़ा पूरा न थिया आहिनि या असांजो कलर पूरो न थियो आहे। असां जेके शुगर जा डॉक्टर हूंदा आहियूं या मेटाबॉलिक फिजिशियन जेके असां चऊं, कोलेस्ट्रॉल जा, ब्लड प्रेशर जा डॉक्टर, असां परेशान हूंदा आहियूं त असांजा मरीज़ जेके आहिनि ईद खां पोइ बिगड़ी ईंदा। बिगड़ी ईंदे जो मतिलबु छा हूंदो त असां हिकिड़ी डिप ॾिसंदा आहियूं ईद खां पोइ त असांजा शुगर जा मरीज़, ब्लड प्रेशर जा मरीज़, कोलेस्ट्रॉल जा मरीज़ जॾहिं असां वटि ईंदा आहिनि त उन्हनि जो कोलेस्ट्रॉल वधियलु हूंदो आहे। ख़ुदा न करे कंहिंखे का कॉम्प्लिकेशन थी चुकी हूंदी आहे, को हॉस्पिटल पहुची वेंदो आहे फालिज जे हमले जी वजह सां या दिलि जे दौरे जी वजह सां, त असां घणा परेशान हूंदा आहियूं। हाणे इन जो रीज़न छा आहे? हिकिड़ो सवाल इहो हूंदो आहे त हिकिड़ो ई ॾींहुं त आहे। अक्सर माण्हू चवंदा त हिकिड़ो ई त ॾींहुं आहे, हिकिड़ो ॾींहुं असां भला ॾींहं में 3 चकर गोश्त खाई छॾियो या ॾींहं में असां चांवर बि खाई छॾिया, मानी बि खाई छॾी, त छा उहा कॉम्प्लिकेशन करे सघे थी? तुंहिंजो जवाबु बिल्कुलु करे सघे थी। अच्छा, यूजुअली असां जॾहिं ईद कुर्बा ईंदी आहे, ईद कुर्बा में असां पंहिंजे मरीज़नि में 2 शयुनि खे कंट्रोल करणु चाहींदा आहियूं। इहो ई रीज़न हूंदो आहे त असां ईद खां पहिरीं पंहिंजे मरीज़नि खे घुराईंदा आहियूं त बाबा तव्हां अचो, तव्हां पंहिंजो कोलेस्ट्रॉल जो टेस्ट कराए, शुगर जो टेस्ट कराए अचो ऐं असां वटि अचो। असां तव्हांखे सम्झायूं त तव्हांखे ईद ते कंहिं तरीक़े सां छा खाइणो आहे। छो त ईद में असांखे ख़बर आहे त ईद जे अंदरि जेको वाइट गोश्त जंहिंखे असां चवंदा आहियूं, जंहिंमें मच्छी अची थी वञे, मुर्गी थी अची वञे, जेको असांजो पहिरें दर्जे में ईंदो आहे उहो त हूंदो कोन्हे। असां वटि रेड मीट हूंदो आहे। रेड मीट असांजो हमेशह सेकेंड दर्जे में ईंदो आहे। त जंहिंमें उठ अची वियो, जंहिंजे अंदरि रिढ अची वई, जंहिंजे अंदरि ॿाकरो गोश्त अची वियो, इहे ज़ाहिर आहे की रेड मीट आहिनि। हाणे इन्हनि मां कुझु गोश्तनि जे अंदरि कोलेस्ट्रॉल जी क्वांटिटी वधीक हूंदी आहे, कुझु गोश्त में कोलेस्ट्रॉल जी क्वांटिटी घटि हूंदी आहे। असांजो टारगेट इहो हूंदो आहे त असां ईद ते पंहिंजे मरीज़ जी शुगर खे कंट्रोल करियूं ऐं उनजे कोलेस्ट्रॉल खे कंट्रोल करियूं। शुगर जो जेसीं ताईं सवाल आहे त आउं हमेशह पंहिंजे हर टीवी प्रोग्राम में इहो ई चवंदो आहियां त वाइट पॉइज़न खां बचो, अच्छे ज़हर खां बचो। मुंहिंजा मरीज़ पुछंदा आहिनि अछो ज़हर छा आहे? अच्छे ज़हर जो मतिलबु आहे अछो अटो, अच्छा चांवर, अच्छी खंड ऐं अछो लूणु। इहो अछो ज़हर बेसिकली असांजे लाइ एॾो ख़तरनाक आहे जो हींअर असां नेशनल डायबिटिक सर्वे ऑफ पाकिस्तान कयो हो बकाई वारनि सां गॾिजी, त हुनजे हिसाब सां असांखे इहा ख़बर पई त पाकिस्तान में 20 साल खां वधीक उमिरि जो हर 4% डायबिटिक आहे। आउं ॻाल्हि करियां पियो पाकिस्तान में 2 खां 2.5 करोड़ माण्हुनि जी। इहा त ॾाढी भवाइती ॻाल्हि ॿुधायो त असां वटि त ख़ासि तौर ते जेको सिंधी जेको माण्हू आहे उहो चांवर त माना हिकिड़ो दफ़ो त ज़रूरु खाए। अच्छा चांवर राति जो, अॼुकल्ह त अंबनि जी सीज़न आहे, बिल्कुलु अच्छा चांवर अंब माना ॼणो त पसंदीदा खाधो, सिंधी ज़कापती खाधो थी वियो, डबल कॉम्बिनेशन थी वियो न। अंब जे अंदरि बि घणी कैलरीज़ हूंदी आहिनि, घणा कार्बोहाइड्रेट हूंदा आहिनि, अच्छे चांवर में बि हूंदा आहिनि। तव्हां खाई सघो था, असां मना न कंदा आहियूं, पर हिकिड़ी क्वांटिटी जे अंदरि खाइणो हूंदो आहे। रोज़ानो न खाइजे न, रोज़ानो घणो ख़तरनाक आहे, सफ़ा घणो ख़तरनाक आहे। तव्हां जेकॾहिं वाइट अटे जी जॻह ते चकी जो अटो खाई सघो था,
खंड खे त ठुप बंदि करे छॾियो। अच्छा, लूणु घटि क्वांटिटी में विझणो आहे। असां पंहिंजे मरीज़नि खे इहो चवंदा आहियूं त लूणु ठीकु आहे तव्हांजे बोर्ड जे अंदरि भले हुजे, पर अलॻि सां मथे जेको असांजी आदत आहे न पाकिस्तानियुनि जी, लूणु विझी खाईंदा आहियूं, इन खां थोरो परहेज़। सही सही, खंड इस्तेमालु न कयूं त पोइ छा इस्तेमालु कयूं, तव्हां थोरी देरि में पुछा कयां थो त उन जॻह ते मुतबादिल छा हुजणु घुरिजे। सो डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब असां गॾु आए। डॉक्टर साहब आप बताइएगा कि बच्चों की बीमारियों के हवाले से थोड़ा सा बता दें कि आजकल क्या सूरत हाल है, बच्चे किस मर्ज़ का शिकार ज़्यादा होते हैं? जी हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बच्चों की बीमारियां भी सीजनल इफेक्ट्स में आती हैं। कुछ बीमारियां सीजनल होती हैं, कुछ बीमारियां हैबिचुअल्स होती हैं, कुछ कंजेनाइटल्स होती हैं। जो कंजेनाइटल बीमारियां होती हैं वो कुछ अर्से लाइफ के साथ चलती हैं, फिर वो ग्रेजुअल जो है उनमें टेपरिंग आ जाती है, कुछ बीमारियां बढ़ जाती हैं। अच्छा, अभी हम उनको बीमारी को हम एक्वायर्ड बीमारियां को लेते हैं, एक्वायर्ड डिजीज जो आपके माहौल के हिसाब से आती हैं आपके पास। ये जो मौसम इस वक्त जो हमारे पास चल रहा है, ये बारिश का जो मौसम है, ये गर्मियों का मौसम कहलाता है, समर सीजन। इसके अंदर गर्मियों की बीमारियां आप देखें कि अगर बारिश नहीं होती तो कितना हफ्स हो जाता है, गर्मी हो जाती है। गर्मी में जितने भी आपके जो बैक्टीरिया हैं उनकी जनरेशन बढ़ जाती है। अच्छा, उनकी ग्रोथ बढ़ जाती है। अच्छा, जितने भी तो मौसम जब भी हॉट होगा, वैसे तो ये सुना था कि गर्मियों में जरासीम मर जाते हैं, कोरोना भी मर जाता है, ये पहले सुना था, अभी आप कह रहे हैं बढ़ जाते हैं। अब जरासीम हमने जैसे आपने बताया कि जरासीम की डिविजन्स होती हैं ना, कुछ जरासीम बैक्टीरिया होते हैं, कुछ फंगल होते हैं, कुछ वायरस होते हैं। ये इसके अंदर सभी खतरनाक है, लेकिन वायरस जरा कुछ ज्यादा डेंजरस माना जाता है इसमें। सॉरी, सही। इसकी वजह सिर्फ यही है कि वायरस का कोई ट्रीटमेंट नहीं है। जितने भी वायरस डिजीज हैं ये सेल्फ लिमिटेड कहलाते हैं, इनमें अपना कोई इनका रोल नहीं होता। अच्छा। ये प्रोड्यूस करते हैं, ये अदर बीमारियां डेवलप करते हैं। मिसाल के तौर पर अगर एक वायरस, अगर फ्लू का वायरस है, अगर आप उसको ट्रीट मतलब सिम्टोमेटिकली आप ट्रीट नहीं करते हैं, वही बीमारी थोड़ा सा आगे बढ़ के अगर आपके पेशेंट की यानी मरीज की इम्यूनिटी कम है, उसकी कुव्वत मदाफियत कम है, तो वही फ्लू कई चीज़ों में डिवाइड हो जाएगा। कान में चला जाएगा, ब्रेन में चला जाएगा, मेनिंजाइटिस कर देगा, नीचे आ गया सोर थ्रोट गया, फेफड़ों में गया, निमोनिया कर दिया। अच्छा, ज़्यादातर आप देखें यही चीज़ें होती है। बेसिकली साइनोसाइटिस होता है, नज़ले जुकाम से। एक सिंपल थी कि वायरस होता है, ये सिंपल भी ये वायरस है आपका जो नज़ला जुकाम, हम इसको सही तरह ट्रीट नहीं करते। इसका ट्रीटमेंट बिल्कुल सिंपल है। आज आप समझ लें, वायरस की जितनी भी डिजीज है, नंबर 1 रेस्ट है। अच्छा, अगर आप रेस्ट करेंगे आपकी बॉडी रिस्टोर होगी। आप उसी में कुछ डाइट का अपना कुछ ख्याल रखें, कोई मेडिसिन लेने की जरूरत नहीं है। मेडिसिन आपकी इम्यूनिटी कम करती है। अच्छा, वो जो वायरस जितने भी 3 से 5 दिन 6 दिन 8 दिन खुद ब खुद खत्म हो जाता है। अदा ॿुधी छॾियो, डॉक्टर साहब मशवरो थो ॾे त मेडिसिन घटि इस्तेमालु कंदा आहियो, मेडिसिन तव्हां घर ॿुर रहंदो, तव्हांजी तबियत सुधारे बि सघे थी, बिगाड़े बि सघे थी। इन खां बहितर आहे एहतियात ऐं आराम कयो। आराम सबसे बेस्ट, रेस्ट सबसे बेस्ट है, रेस्ट सबसे बेस्ट। फिर उसके बाद आप सपोर्टिव थेरेपी देते हैं। मिसाल के तौर पर कोई वायरस तो कहते था मुझे दर्द बहुत ज्यादा हो रहे हैं, तो आप पेन किलर देते हैं। आप कहते हैं साहब वो मेरा गला थोड़ा सा खराब है, मुश्किल है, तो एंटी एलर्जिक देते हैं। वो आप अकॉर्डिंगली डील करते हैं। हम भी बच्चों को इसी तरह डील करते हैं। अब देखिए इसी वायरस में रोटा वायरस आ गया। अब रोटा वायरस ऐसा वायरस है जो चेस्ट को भी इन्फेक्शन करता है और पेट को यानी एब्डोमेन गैस्ट्रोएंटेराइटिस भी करता है। अच्छा। ये दोनों चीजें डेवलप करता है ये वायरस, इसलिए रोटा वायरस हमारे यहाँ डेंजरस। रोटा वायरस की बात कर रहे हैं आप? सही सही, रोटा वायरस इसलिए डेंजरस माना जाता है। अच्छा, जब ये गैस्ट्रो करता है, गैस्ट्रोएंटेराइटिस करता है, तो इसमें डायरिया हो जाता है, इसमें वोमिटिंग हो रही है, इसमें टेम्परेचर भी हो जाता है। अब ये जो डायरिया जहाँ भी होगा, लूज मोशन होंगे, पानी का लॉस होगा। सही सही, इलेक्ट्रोलाइट्स कम हो जाएंगे। सही, यही गल आप उसको पूरा करें। सही, आप उसका पूरा आप टेस्ट करा रहे हैं, सिंपल देख लें आप उसे। अगर बुखार महसूस हो रहा है तो बुखार कर ले। इसका भी कोई ट्रीटमेंट नहीं है। ये नहीं है कि आप एंटीबायोटिक दिए चले जा रहे हैं, आप उसको जो मालूम हुआ कि वो पानी ज्यादा पिलाया जाता है। जैसे हमारे यहाँ तो ये होता है डॉक्टर साहब कि नज़ला जुकाम और खांसी हो जाए तो बस वो कुछ कोई अद्वियात इस्तेमाल नहीं करते, डॉक्टर से मशवरा नहीं करते, 3-4 दिन के बाद कहते हैं कि भाई खुद ही ठीक हो जाएगा। बिल्कुल नो नीड ऑफ एनी मेडिसिन, लेकिन आपको उसको देखना जरूर, लुक आफ्टर करना जरूरी है। आपको नजर रखना है कि बच्चे को कहीं ऑल्टर तो नहीं है, कोई बीमारी की और डेवलप नहीं होगी। वायरस के साथ बैक्टीरिया भी आ सकते हैं। ये नहीं है कि वायरस हो गया तो बैक्टीरिया नहीं आ सकते हैं।
फेरेंजाइटिस हो सकता है, स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन हो सकते हैं, बच्चों में बहुत कॉमन है। हम समझें कि गला खराब है, वायरस हो रहा है, मान लो वो स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन हो रहा है। अब स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन को आप ट्रीट नहीं करते, फिर ये एक्यूट सब एक्यूट होकर आगे चले जाते हैं, फिर एजोटाइटिस, फिर रोमेटिक फीवर, बहुत ज़्यादा बीमारियां डेवलप होती हैं जो मुश्किल हो जाती हैं डायग्नोज करना डॉक्टरों के लिए। हमने का मतलब सिर्फ ये कि आपके जो पेरेंट हैं बच्चों के, उनको अलर्ट रहना पड़ेगा बच्चों के हवाले से। उसके बाद जब डॉक्टर के पास जाए, डॉक्टर भी मैं समझता हूँ कि आपको क्वालिफाइड डॉक्टरों के पास जाना चाहिए। और इसी तरह ये नहीं कि हर वक्त आप चाइल्ड स्पेशलिस्ट के पास जाएं, आप अपने फैमिली फिजिशियन के पास जाएं, वो आपको बताएगा, गाइडलाइन देगा वो आपको अच्छी तरीके से। वो जैसा आपको गाइडलाइन देता है आप उसका अमल करें। छोटे बच्चों के मुतालिक जो बताता है, बड़े बच्चों के मुतालिक बताता है और बताता है, वो करता है। देखिए इनकी वैक्सीन भी होती है। अगर अब जैसे ये मौसम हुआ, बेस्ट वे ये था कि हमारे पेशेंट जो थे अपने डॉक्टरों के पास जाएं और उनसे कहेंगे सर ये चांसेस हैं, नमूनिया के चांस है, रोटावायरस के चांस हैं, और के हमें इसकी वैक्सीन बता दें, हम उनको वैक्सीन लगवा देते हैं। देखिए बच्चे प्रिवेंशन हो जाएगा। देखिए ये भी जरूरी नहीं है कि हर वैक्सीन 100% है, वो भी 89-90% की तरफ जाए, लेकिन किसी हद तक आप सेफ हो जाते हैं, बल्कि काफी सेफ हो जाते हैं। बल्कि हमारे यहाँ तो ये भी अवेयरनेस नहीं है डॉक्टर साहब कि बच्चों को जो टीके लगते हैं इस हवाले से अगर बात की जाए तो बड़ी लापरवाही का मुजाहरा बहुत ज़्यादा नेग्लिजेंस होता है। वो जो टाइम होता है, जो पीरियड होता है टीके लगवाने का, वो भूल जाते हैं, वो कार्ड गुम हो जाता है, फिर यही होता है कि भाई पता नहीं कौन सा टीका लगा था पहले। इसके हवाले से मैसेज में थोड़ा सा देना यही चाह रहा हूँ कि देखिए हम बहुत सी चीज़ों पर तवज्जो दे रहे हैं, कोरोना वैक्सीन है ना, और दूसरी चीज़ है, हमें हर बार हर टर्न में ये बताना चाहिए कि जो आपकी बुनियादी वैक्सीन है वो लाजमी है। अगर हम आपको बुला रहे हैं कोरोना के लिए तो आप कहेंगे भाई आपने बुनियादी वैक्सीन बच्चों को लगाई है, ये जरूर पूछ लें आप। सही बात। अच्छा डॉक्टर साहब, ये अभी 4th लेयर जो है इसकी कोरोना की वो आई हुई है और वो ज़्यादा फैल रही है, उसके हवाले से क्या कहना चाहेंगे? देखिए ये तो बहुत ही अच्छा क्वेश्चन है, मैं खुद भी चाहता हूँ। देखिए जो नया जो वायरस आया है, डेल्टा वायरस के नाम से जो आया है, ये बड़ा अजीब व गरीब, इसकी शख्सियत बड़ी अजीब व गरीब है, लेकिन बेसिकली ये कोई नई चीज़ नहीं है। शुरू में जो वायरस आए थे तो मैंने शुरू में भी बताया था कि ये 4 किस्म के थे। ये था अल्फा, बीटा, डेल्टा, गामा, डेल्टा, ये 4 किस्में आई थी, शुरू में आई थी। जो पहला जो अल्फा हुआ था वो एनिमल में था, जब ये ट्रांसफर होके आया आपका बी बीटा बन गया ये, तो ये ह्यूमन में आ गया, ये होस्ट इसका ह्यूमन बीइंग हो गया। अब यहाँ से चला बीटा और गामा, ये इंसानों में रहे, ये चीज़ें रहे, और ये जो भी हम देख रहे हैं गला, नाक, फ्लू, ब्रेन के मसले, लंग्स के मसले, ये बीटा और गामा का था ये सब। अच्छा। अब जो नया आया ये इंडिया में जो आया है, इसे ब्लैक जो कोरोना कह रहे हैं, ये डेल्टा वायरस। सही। ये डेल्टा भी ये इसी की एक किस्म है। इसमें थोड़ी इंप्रूवमेंट है। देखिए जब भी कोई दहशतगर्द आता है वो पहले अपना प्रोटेक्शन देखता है, अपना रास्ता तब्दील करता है। उसने देखा कि जब आपने वैक्सीन भी बना ली, सेफ्टी भी कर ली, अब मैं अपना रास्ता चेंज करूँ। ये अच्छा बता दिया आपने कि कोरोना दहशतगर्द है। दहशतगर्द, इससे बड़ा वरूलेंट यानी दहशतगर्द कौन हो सकता है? ये हाईली वरूलेंट है, यानी हाईली सबसे बड़ा दहशतगर्द है। ये जो डेल्टा है इसकी वजह क्या है? ये बहुत जल्दी रैपिडली डेवलप होता है बॉडी के अंदर। अच्छा, ये कोई फ्लू नहीं होगा आपको, कोई फीवर नहीं होगा, कोई कफ नहीं होगी, आप खामोश हैं। आपने आजकल तो यही बता रहे हैं कि कोई सिम्टम्स नजर नहीं आते, कोई सिम्टम नहीं है, लेकिन एक है, अचानक आपके सांस में तकलीफ आनी शुरू। अच्छा, आप डिजनी हो जाएंगे, आप भाग रहे हैं। अच्छा, इसकी एक सबसे बड़ी मैं साइन मैं बता दूं, ये जो होगा अगर बैठे हुए आपके सांस फूल रहा है, बैठे हुए, तो आप फौरन जाइए, ये इसमें ये वायरस आ रहा है। अच्छा, इसमें बहुत चांसेस है, अगर प्रीवियस कोई हिस्ट्री नहीं है आपके पास, अगर प्रीवियस हिस्ट्री तो आप उसको डील करें, साइनोसाइटिस हैं, दैक्रो बीमारियां, लेकिन अगर अचानक सडनली आपको ये डेवलप हो रहा है तो आप फौरी तौर पर देखें। इसमें डिजनी होगा, सांस बढ़ेगी, सांस की प्रॉब्लम होगी और बहुत तेजी से बढ़ेंगे। मतलब कहने का ये कि अचानक अपने जिस्म में कोई तब्दीली आ जाए, तो तब्दीली ऐसी जो सांस की हो, ये वजह यह है कि ये सांस गया तो मुंह से गया, ठीक है, हम गया तो नाक से, मगर ये डायरेक्ट लंग्स में चला गया। हम भी सांस ले लें, एक ब्रेक ले लें, बिल्कुल, उसके बाद बात करते हैं। जी, ॾाढी ज़बरदस्त मालूमात तव्हांखे अॼु मिलण वारी आहे, उन लाइ थोरो इंतज़ारु ज़रूरी आहे। सो खेड़ा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था जो असां मोज़िज़ डॉक्टर मौजूद आहिनि डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा ऐं डॉक्टर नदीम नईम असां सां गॾु आहिनि डॉक्टर साहब आबिद मिर्ज़ा साहब चयो त सभ खां पहिरियां त इहो ई आहे हल त तव्हांखे को बि जेके मर्ज़ आहे ऐं जेकॾहिं तव्हां आराम नथा कयो त पोइ इहा ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे आराम कयो रेस्ट कयो अक्सर डॉक्टर वरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में इहो ई चवंदा आहिनि बाबा तव्हां रेस्ट कयो 15 ॾींहंनि जे लाइ सो रेस्ट इंटाई लाज़मी आहे कमकार पिया ज़माने जा थींदा तव्हांजो जेकॾहिं जीउ ख़ुशि आहे त पोइ जहान तव्हांजो सॼो ओके हूंदो जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे सो ॿई मोज़िज़ डॉक्टर असां सां वेठा आहिनि तव्हां बि को सवाल करे सघो था असांजे ज़हन में खोड़ सारा सवाल आहिनि अच्छा डॉक्टर नदीम साहिब मूंखे इहो ॿुधायो जीअं तव्हां चयो त खंड जो इस्तेमालु बिल्कुलु न कजे पर हाणे चांहि जो पीऊं त छा कयूं खंड त माना लाज़मी आहे छा गुड़ विझिजे मिठाई विझिजे छा कजे हा न जी इहो जी जी बिल्कुलु इन सां रिलेटेड ई आहे त हिकु ब्राउन शुगर बि आहे वाइट शुगर बि आहे ऐं घणो चवंदा आहिनि त तव्हां ब्राउन शुगर यूज़ कयो उन्हनि में डिफरेंट छा आहे मतिलबु अगरि असां यूज़ बि कयूं था वाइट शुगर ऐं हर घर में आम यूज़ थिए पई अक्सर असांजा शुगर जा मरीज़ भी इहो सवाल पुछंदा आहिनि डॉक्टर साहब तव्हां खंड त बंदि करे छॾी छा असां ब्राउन शुगर यूज़ करे सघूं था छा असां गुड़ यूज़ करे सघूं था हिकिड़ो क्वेश्चन हूंदो आहे छा असां हनी यूज़ करे सघूं था शहद माण्हुनि जे ज़हन में इहा बि ॻाल्हि ईंदी आहे बाबा ॻाल्हि इहा त इहे टई शयूं ठहनि कम ते रसो बाबा गुड़ बि थो ठहे खंड बि थो ठहे खंड मुज़र आहे गुड़ छो न आहे हा न हाणे इन जो माण्हुनि जे ज़हन में इहो कॉन्सेप्ट आहे त शायदि गुड़ मुज़र न आहे बीइंग अ डायबिटोलॉजिस्ट बीइंग एन एंडोक्राइनोलॉजिस्ट ऐं बिल्कुलु क्लियर कंदसि वाइट खंड ख़तरनाक आहे ब्राउन खंड ख़तरनाक आहे गुड़ ख़तरनाक आहे माखी बि ख़तरनाक आहे जेकॾहिं तव्हां शुगर जा मरीज़ आहियो ऐं इहा ॻाल्हि थो पहिरियां जेकॾहिं तव्हां का जंगल में माखी आंडी है तो उहा तव्हां थोरी क्वांटिटी में खाई सघो था छो त हुन में फ्रक्टोज़ हूंदो आहे पर पाण जेकॾहिं हींअर कराची में वेठा आहियूं या पाण हैदराबाद में वेठा आहियूं त उहा जेका माखी आहे हुनजे अंदरि बि घणी क्वांटिटी में सुक्रोज़ मौजूदु आहे गुड़ में बि घणी क्वांटिटी में सुक्रोज़ मौजूदु आहे इहो ई रीज़न आहे त असां पंहिंजे शुगर जे मरीज़ खे बिल्कुलु क्लियर करे छॾींदा आहियूं त न तव्हांखे खंड खाइणी आहे न तव्हांखे ब्राउन शुगर खाइणी आहे न तव्हांखे गुड़ खाइणो आहे ऐं थी सघे त माखी खे अवॉइड करियो थोरी क्वांटिटी इहो ॿुधायो त आम जेको माण्हू आहे जेको सिहतमंद माण्हू आहे शुगर वुगर जो मरीज़ न हुजे त उहो बि मिठाण केतिरे मिक़दार में खाई सघे थो के माण्हू वरी सॼो ॾींहुं माना जेको आहे कमु इहो अथनि वाका मिठी शइ खाईंदा आहिनि पिया न मूंखां जेकॾहिं मूंखां पुछो आउं चवंदो ठुप न खाइणु खपे ठुप न खाए बिल्कुलु न खाइजे छो त उनजो रीज़न इहो आहे हींअर असां मेटाबॉलिक खोड़ सारी मिठियूं शयूं आहिनि तव्हां इहो करे सघो था तव्हां आर्टिफिशियल स्वीटनर्स ॿ ख़तरनाक आहिनि पर खंड खां घटि ख़तरनाक आहिनि तव्हां लिमिटेड क्वांटिटी में आर्टिफिशियल स्वीटनर्स वठी सघो था जंहिंजे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा अचनि था पर अगेन आउं चवंदुसि त जेकॾहिं तव्हां हुनखां बचो सुठो आहे ज़िंदगी मिठी आहे असांखे ख़बर आहे खंड खां सिवा बि मिठी थी सघे कोशिशि करे हुनखे अवॉइड करण जी कोशिशि सही अच्छा डॉक्टर साहब ये कोलेस्ट्रॉल छा आहे मतिलबु हर माण्हूअ में कोई न कोई हिकु ॿियो माण्हू जेको आहे शिकार आहे हिन जो इन जे हवाले सां थोरो वधी छो वेंदो आहे भला केतिरो हुजणु घुरिजे ऐं घटि हुजणु घुरिजे त उनजा फ़ाइदा आहिनि या वधण जा नुक़सान कहिड़ा आहिनि थोरो ॿुधाइजो हा अलाह साईं जेका बि शइ ठाही आहे हुनजी क्वांटिटी जेकॾहिं घणी थी वञे तॾहिं बि ख़तरनाक आहे जेकॾहिं घटि थी वञे तॾहिं बि ख़तरनाक आहे असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त कोलेस्ट्रॉल हमेशह बुरो आहे जीअं डॉक्टर साहब चयो त दहशतगर्द कोलेस्ट्रॉल इज़ दहशतगर्द न कोलेस्ट्रॉल दहशतगर्द न आहे कोलेस्ट्रॉल जेकॾहिं असांजी बॉडी में न हुजे हा त शायदि असां जी न पिए सघियासीं उनजो रीज़न इहो आहे जो असांजी बॉडी में कुझु अहिड़ा हार्मोन कुझु अहिड़ा केमिकल हूंदा आहिनि जेके असांजे ब्लड प्रेशर खे कंट्रोल कंदा आहिनि मेल्स जे अंदरि मेल कैरेक्टरिस्टिक्स खे कंट्रोल कंदा आहिनि फीमेल्स जे अंदरि फीमेल कैरेक्टरिस्टिक्स खे कंट्रोल कंदा आहिनि असां उन्हनि खे स्टीरॉइड हार्मोन चवंदा आहियूं उहे ठहंदा ई कोलेस्ट्रॉल मां आहिनि जेकॾहिं तव्हांजी बॉडी में कोलेस्ट्रॉल न आहे कुझु अहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे अंदरि कोलेस्ट्रॉल जो मेटाबॉलिज़म डिफिशिएंट हूंदो आहे ॿारनि जे अंदरि त उहे ॿार जी बि न सघंदा आहिनि कोलेस्ट्रॉल हमेशह बुरो न आहे कोलेस्ट्रॉल जी क्वांटिटी घटि थी वञे तॾहिं बि ख़तरनाक आहे पर असल शइ इहा आहे जो कोलेस्ट्रॉल जी क्वांटिटी वधणु न घुरिजे उनजो रीज़न इहो आहे जो कोलेस्ट्रॉल जेकॾहिं हिकिड़ी ख़ासि क्वांटिटी में तव्हांजी बॉडी में हूंदो त हार्मोन ठाहिण जो कमु कंदो हुन क्वांटिटी खां वधी वेंदो त छा कंदो तव्हांजी नसनि में वञी हुते प्लेक ठाहिण जो कमु कंदो हुते ॼमी वेंदो जॾहिं उहो ॼमी वेंदो तव्हांजूं नसूं बंदि थी वेंदियूं जेकॾहिं तव्हांजूं कार्डिक नसूं बंदि थींदियूं त तव्हांखे हार्ट अटैक जो ख़तरो आहे जेकॾहिं तव्हांजी ब्रेन जूं नसूं बंदि थींदियूं तव्हांखे फालिज जे हमले जो ख़तरो आहे तव्हांजे पेरनि जूं नसूं बंदि थींदियूं तव्हांजे शुगर जे मरीज़नि में ख़ासि तौर ते असां पेरनि जे ज़ख़्म खां परेशान हूंदा आहियूं पेरनि जा ज़ख़्म थियण जो ख़तरो आहे इवन पेरनि जी गैंग्रीन थियण जो ख़तरो आहे इहो ई रीज़न हूंदो आहे त हींअर असांखे जेके बि असांजा मरीज़ हूंदा आहिनि असां उन्हनि खे कोशिशि कंदा आहियूं यूजुअली असां पंहिंजे मरीज़नि खे चवंदा आहियूं तव्हां भले छो त लाइफ लॉन्ग बीमारी आहे शुगर ब्लड प्रेशर तव्हां भले 6 महीने में अचो पर तव्हां ईद कुर्बा खां पहिरीं ज़रूरु अची वञो उनजो रीज़न इहो हूंदो आहे जो असां तव्हांजे कोलेस्ट्रॉल खे ॾिसूं ऐं असां तव्हांखे ॿुधाए सघूं ख़ासि तौर ते हिन फॉरम ते ऐं पंहिंजे मरीज़नि खे ऐं सभिनी खे ॿुधाइणु चाहींदुसि त केतिरे कोलेस्ट्रॉल में केतिरे गोश्त जे अंदरि केतिरी क्वांटिटी कोलेस्ट्रॉल जी मौजूदु आहे कहिड़ो गोश्त सुठो आहे कहिड़ो गोश्त घटि क्वांटिटी में खाइणु घुरिजे त जीअं तव्हां हुनखे फॉलो करे तव्हां कोलेस्ट्रॉल जी वाधारे खां बची सघो अच्छा आम माण्हू जे ज़हन में हिकिड़ो सुवाल इहो बि ईंदो आहे डॉक्टर साहिबु त पाण जेकी ॿाहिराड़ी में असांखे माण्हू ॾिसनि था उन्हनि जे हवाले सां पुछंदा वञूं त गोश्त चवंदा आहिनि बाबा वॾो ख़तरनाक आहे नंढो गोश्त ॿाकरे जो इहो सही आहे ठीकु आहे
इन्हनि ॿिन्ही में कहिड़ो डिफरेंस आहे, छा फ़र्क़ु आहे? जेकॾहिं स्टेटिस्टिक्स ॿुधायां त 100 ग्राम जेकॾहिं असां गोश्त वठूं था रिढ जो त उहो सभिनी खां वधीक ख़तरनाक आहे। हुनमें तक़रीबन 98 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। 100 ग्राम जेकॾहिं असां बीफ वठूं था मतिलबु गांइ जो गोश्त जंहिंखे पाण चवंदा आहियूं, हुनजे अंदरि तक़रीबन 80 ग्राम कोलेस्ट्रॉल 80 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। माना वो रिढ जो गोश्त अञा वधीक ख़तरनाक। अच्छा, उठ जे गोश्त खां घणा माण्हू डिॼनि था। 100 ग्राम उठ जे गोश्त में 61 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। जो मतिलबु आहे उठ जो गोश्त बाकरे गोश्त खां पोइ सभिनी खां वधीक सेफ आहे। बाकरे गोश्त में 57 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। बाकरो गोश्त विच में अचे थो। अॼुकल्ह बि नई टर्म अचे पई, अक्सर तव्हां ॿुधी हूंदी लीन बीफ। लीन बीफ छा आहे? अक्सर चवनि था, मुंहिंजा मरीज़ चवंदा डॉक्टर साहब तव्हां त वॾो गोश्त बंदि करे छॾियो, हाणे असां छा करियूं? त आउं उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां त तव्हां लीन बीफ वठी सघो था। हाणे माण्हुनि खे ख़बर न आहे त बेसिकली लीन बीफ छा आहे। लीन बीफ खे जेकर असां डिफाइन करियूं त हिकिड़ो असां वटि टर्म ईंदी आहे, ट्रिम इट, ड्रेन इट, फ्रीज इट एंड क्लीन इट। अगेन ट्रिम इट, ड्रेन इट, फ्रीज इट एंड क्लीन इट। तव्हां वॾो गोश्त वठो, पहिरीं तुंहिंजे मथे जेको बि मैक्रो फैट मौजूदु आहे, जेका चर्बी मौजूदु आहे, तव्हां रिमूव करे छॾियो। पोइ हुनखे उॿारियो, उॿारे हुन मां जेको पाणी निकितो उहो बि कोलेस्ट्रॉल हो, तव्हां हुनखे रिमूव करे छॾियो। पोइ हुनखे फ्रिज में रखी छॾियो। फ्रिज में रखण खां पोइ जॾहिं उहो थधो थी वेंदो त हुन में जेको फैट ऑलरेडी मौजूदु हूंदो, जेको लिकल हूंदो, उहो बि ॿाहिरि निकिरी ईंदो। तव्हां हुनखे वरी क्लीन करियो। हाणे तव्हां हुनजे अंदरां तक़रीबन 100 ग्राम जे अंदरां 12 खां 13 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल रिमूव करे छॾियो। हिन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं ॻाल्हि पियो करियां त बीफ जे अंदरि 100 ग्राम में 80 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे, त उन साॻे बीफ खे तव्हां तक़रीबन 65 मिलीग्राम ते पहुचाए छॾियो। बाकरे गोश्त में 57 ग्राम। कचहरी कयूं था, इन ते ॾाढी सुठी कचहरी तव्हां कयो पिया, माशाल्लाह। डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब असां सां गॾु। डॉक्टर साहब, एक कॉमन सवाल होता है कि अक्सर बच्चे जब बीमार पड़ जाते हैं या बुखार हो जाता है तो घरों में ये कहा जाता है कि बच्चे को नहलाया नहीं जाए, मतलब वो बुखार में थोड़ा सा प्रॉब्लम होता है, पता नहीं क्या, कि बच्चे को भाई नहाना मना है बच्चे के लिए, ये क्या? ये कंसेप्ट तो सही नहीं है। अच्छा, देखिए छोटी सी बात है कि अगर कोई चीज़ गर्म है तो हमने उसको ठंडा करना है। अच्छा, अगर कोई चीज़ ठंडी है तो हमने उसको हीट पहुँचानी है, वार्म करना है। तो ये सिस्टम होता है। अगर जब बच्चे का बुखार जब तेज़ होता है, जिससे हम लोग हाई ग्रेड फीवर कहते हैं, तो उसका पहले हम ये देखते हैं कि रिस्क क्या है। रिस्क ये होता है कि दिमाग में चला जाता है। तो ऐसे बच्चे को जो बुखार एक खास लिमिट क्रॉस करके जब वो ब्रेन में जाता है तो फिट्स की शक्ल इख्तियार कर लेता है, झटके आने लगते हैं। बुखार की सूरत में मतलब ये बुखार से होते हैं और इसको फेब्राइल फिट्स कहते हैं। फेब्राइल फिट्स कहते हैं। अब इसको बचाना है, सबसे बेसिक चीज है बच्चों को सेव करना है इन चीजों से, यानी बड़े डैमेज से बचना है। सबसे बेहतरीन तरीका ये है कि जैसे ही बच्चा आप उसके सर को गीला करें, ठंडे पानी से सर गीला करें, हाथ गीला करें, बिल्कुल नहलाने की पूरी जरूरत नहीं है। अच्छा। इसलिए कि हम ये कहते हैं कि पानी चेस्ट पे ना गिरे तो बेहतर है। अच्छा। वो चेस्ट ऐसा है कि चेस्ट फौरन रिस्पॉन्स लेता है। अच्छा। और डायरेक्ट आप ठंडा चीज कोई चीज डालेंगे नहीं, काउंटर करेंगे तो हार्ट बीट पे असर पड़ता है। अच्छा, मतलब तो हम सिर्फ सेव करते हैं चेस्ट को। अच्छा, थोड़ा सा प्रॉब्लम है वैसे। जी हाँ, बाकी वो ठंडी चीजें तो लगानी बहुत जरूरी है। फॉर्मेंटेशन और कोल्ड फॉर्मेंटेशन बहुत जरूरी है वो तो बच्चे। अच्छा, वैसे आम हालात में अक्सर ये कहते हैं लोग कि नहा के पंखे के नीचे भी नहीं बैठना चाहिए, हवा नहीं लगनी चाहिए, ये इस कॉन्सेप्ट को कैसे देखते हैं? बिल्कुल सही है, वही बात जो मैंने की थी। आपको देखिए इमीडिएटली कोई भी इफेक्ट नहीं लेना है। एनवायरमेंटल तब्दीलियां बॉडी में आती है, बॉडी आपको एक्लिमेटाइज होने का कोई टाइम लेती है। आपने नहाए धो या पंखे नीचे आपने एकदम चेंज किया ना, तो एकदम आपका बॉडी टेम्परेचर गिरा एकदम ठंडे। जैसी बॉडी टेम्परेचर डेफिनेटली आपका जो पानी वाटर जो आपका फ्लूइड आपका जो फ्लो चल रहा है, ब्लड फ्लो चल रहा है, उस पर असर पड़ेगा, उसकी विस्कोसिटी पे असर पड़ेगा। अगर आपकी एज ज़्यादा है 40-50 से तो विस्कोसिटी डेवलप होगी और ब्रेन डैमेजेस के चांसेस बढ़ जाएंगे। अगर आप यंगस्टर हैं तो टॉलरेट कर लेंगे आप कहेंगे चलो अच्छा है, लेकिन फिर भी इफेक्ट करेगी वो। तो हमें केयर करना चाहिए। कोई भी चीज़, जैसे आप एसी में बैठे आप एकदम बाहर नहीं आए, एसी बंद कर दें। सही। आप गाड़ी में बैठे में एसी थोड़ी देर पहले बंद कर दें। सही। फिर आप बाहर आ जाएं, मतलब नॉर्मल टेम्परेचर में आके फिर सारी बॉडी को एक्लिमेटाइजेशन करने के लिए टाइम लगता है। सही। तो वो उसके लिए बहुत जरूरी है। चलेंगे हम ब्रेक ले लेते हैं, हमारे लिए ये जरूरी है। छोटा सा मसला ले लेते हैं। जी बिल्कुल, तव्हांखे इंफॉर्मेशन ॾाढी ज़बरदस्त मिली रही आहे। कॉल करे तव्हां बि पुछी सघो था ऐं उन जे लाइ हिकु ब्रेक ज़रूरी आहे। सो केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम
वेलकम बैक ॿियो असां बिस्किट्स बि खाऊं पिया सो मज़ो वठूं प्यार कयो बाबा ॻाल्हि सिधी जी आहे जान आहे खाईंदा पीअंदा कयो सिहत सुठी रखो पर कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे त के माण्हू घणो ई मतिलबु हर वक़्तु खाईंदा रहंदा आहिनि न इहो मसइलो बि न आहे माना कॾहिं कॾहिं को टाइम मुक़ररु हूंदो आहे हल्की फुल्की बुख लॻे त पोइ बिस्किट बि तव्हां खाई सघो था पर हाणे मुंहिंजे वात में बिस्किट आहे चॿाड़ियां जेसी ताईं सो मोहरम साईं खे गुज़ारिश था कयूं त तेसि ताईं कलाम ॿुधाए असांखे जी अदा मोहरम बि को बोर थींदो हूंदो मूंखां पुछनि कुझु मूंखे सॉन्ग में एटलीस्ट 5 मिनट त लॻंदा 5 मिनट तव्हां चॿाड़ींदो हुया साईं असां वरी तेसि ताईं ॿियो बिस्किट बि खाई वठंदा बाबा कजो जेरोई दिनों तमुर की दिनाई जेरोई दिनों तमुर की दिनाई फटनते ये लूण बुर की दिनाई फटनते ये लूण बुर की दिनाई जेरोई दिनों तमुर की दिनाई जेरोई दिनों तमुर की दिनाई ला 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 हो हो सॾे वाटली दन खे प्यारियां प्रवते सजे वाटवी तन के प्याराई 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 प्रवते मुसुर की गई मुमिन तू कयूं पर नसुर की दिनाई नमुन तू कयूं पर नसुर की दिनाई फटनते ये लूण पुर की दिनाई फटनते ये लूण पुर की दिनाई जेरोई दिनों तमुर की दिनाई जेरोई दिनों तमुर की दिनाई सजी जिंदगी में करे कुर्बदारी सजी जिंदगी में करे कुर्बदारी सजी जिंदगी में करे कुर्बदारी अधूरो दिलासो भिकुर की दिनाई अधूरो दिलासो भिकुर की दिनाई फटनते ये लूण बुर की दिनाई जेरोई दिनों तमुर की दिनाई ला 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 वाओ वाह उस्ताद साईं वाह वाह मज़ो अची वियो कलाम ॾाढो सुठो ॿुधायो पर इहो कलाम इहो नंढड़ो थी वियो अलाए छो ईअं मां चयो त टियों बिस्किट बि खाईंदुसि पर हाणे हिकिड़े अंतरे में हिकिड़ो बिस्किट खावां पियो तेसी तव्हां ॿियो कोई सोचो सॉन्ग तेसी
डॉक्टर नदीम साहब, मूंखे तव्हांखे इहो पुछिणो आहे त अक्सर जेको आहे न मतिलबु क़ुर्बानीअ जॾहिं ईद ईंदी आहे त ज़ोर घणो वरी कलेजीअ ते ऐं पायनि ते ॾिनो वेंदो आहे, त उन हवाले सां बि कुझु ॿुधायो त उन मां केतिरा नुक़सान आहिनि, फ़ाइदा आहिनि, या माण्हू घणो कोशिशि कंदा आहिनि त असां इन तरफ़ घणो वञूं, पाया ठाहियूं सुबुह सुबुह जो पहिरीं त डायबिटोलॉजिस्ट जे अॻियां वेही तव्हां मिठा बिस्किट था खाओ सो विड़ी पवंदो डायबिटोलॉजिस्ट। जेसीं ताईं सवाल आहे कलेजी जो, त जी मूं तव्हांखे हींअर ॿुधायो त 100 ग्राम गोश्त जे अंदरि, रेड मीट जे अंदरि तक़रीबन 60 खां वठी 90 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। तव्हांखे ख़बर आहे 100 ग्राम कलेजी में घणो कोलेस्ट्रॉल आहे? 390 ग्राम। यानी तव्हां गोश्त जी ॻाल्हि पिया करियो 60 ग्राम ऐं हिते 100 ग्राम में 390 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। असां जेको चार्ट एजुकेशनल या डाइट चार्ट पंहिंजे शुगर जे मरीज़नि खे ॾींदा आहियूं या ब्लड प्रेशर जे मरीज़नि खे ॾींदा आहियूं, असांजो टारगेट हूंदो आहे त असां कलेजी खे बिल्कुलु बैन करे छॾियूं, बंदि करे छॾियूं, छो त 390 मिलीग्राम 100 ग्राम कलेजी जे अंदरि कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे। इन जो मतिलबु आहे तव्हां सिधो ज़हर था खाओ। अच्छा, कलेजी केड़ी हुजे? कलेजी जी हुजे, स्पेशली वॾी कलेजी ॻाल्हि थी कई। मुर्गी जी कलेजी में तक़रीबन 370 खां वठी 360 ग्राम मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मौजूदु आहे, पर वॾे जी कलेजी वॾी ख़तरनाक आहे। डॉक्टर साहब इहो चयो वेंदो आहे त जेके ब्लड जी कमी हूंदी आहे त चवंदा आहिनि त कलेजी खाओ। एक्ज़ैक्टली, ब्लड जी कमी वारा कलेजी खाई सघनि था, पर कलेजी खां वधीक बहितर शयूं मौजूदु आहिनि ब्लड जी कमी खे पूरो करण लाइ। तव्हां साई भाॼी खाई सघो था, तव्हां गोश्त खाई सघो था, इवन तव्हां आयरन जी टैबलेट्स खाई सघो था। तव्हां सिर्फ़ु आयरन हासिल करण जे लाइ कलेजी खाओ ऐं हुन सां गॾु तव्हां 390 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल बि खाई छॾियो, डेफिनेटली इहो ख़तरनाक। पर आयरन जे लाइ पाण फ्रूट्स, विटामिन जे लाइ बिल्कुलु फ्रूट्स खाई सगो था, बिल्कुल पी सघो था, घणी बहितर आहे। फ्रूट जूसिस जे अंदरि घटि क्वांटिटी में कोलेस्ट्रॉल हूंदो आहे, कुझु में बिल्कुलु न हूंदो आहे। ऐं हिकिड़ी वॾी इंपॉर्टेंट शइ जेका ख़ासि तौर पे इन फोरम ते तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त बाबा ईद आहे त बोतल त पीणी आहे, कोल्ड ड्रिंक त पीणी आहे। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी कोल्ड ड्रिंक में 250 ml जी कोल्ड ड्रिंक में केतिरी शुगर मौजूदु आहे? कोल्ड ड्रिंक जा दीवाना त मां ॾिठा न साईं, काथे शादी थिए त बिरयानी प्लेट गॾु कोल्ड ड्रिंक कोट जे खीसे में अॻियो मथां न मिले पोइ। हिकिड़ी कोल्ड ड्रिंक में बिल्कुलु 14 चमचा खंड जा मौजूदु आहिनि, 70 ग्राम कार्बोहाइड्रेट पाण ॻाल्हि पिया करियूं। ऐं असांजा नंढड़ा ॿार पिया पीअनि। तव्हां ॾिसो 5 साल जो मुंहिंजो नंढड़ो हूंदो, कोल्ड ड्रिंक जे पोयां हूंदो, तव्हां छा पंहिंजे नंढड़े ॿार खे 14 चमचा खंड ॾींदो, या तव्हां हुनखे 14 मानियूं ॾींदो, हिकिड़ी मानी में 15 ग्राम कार्बोहाइड्रेट न ॾींदो। ऐं मूं वटि हींअर अचनि था, मूंखे चङी तरह यादि आहे, असां MBBS में पढ़ंदा हुआसीं 2009-10 जे अंदरि, त असांजे टीचर असांखे ॿुधाईंदा त टाइप 2 डायबिटीज़ जेका शुगर आहे, असां वॾनि खे थींदी आहे 40 साल खां वधीक। अॼु मूं वटि 16 साल जा, 18 साल जा, 14 साल जा ॿार मौजूदु आहिनि जेके टाइप 2 डायबिटीज़ सां अचनि। उहो दौर पुराणो थी वियो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे बचायो ख़ुदा जे करे। तव्हांजा ॿार जेकॾहिं शुगर जा मरीज़ 16 साल जी उमिरि में थी विया, उन्हनि जो छा फ्यूचर थींदो, उन्हनि जी छा साइकी थींदी। ऐं मुंहिंजा डेली हर OPD जे अंदरि हिकिड़ो या ॿ अहिड़ो मरीज़ अचे पियो जेको टाइप 2 डायबिटिक आहे। ॻाल्हि करियां पियो टाइप 2 डायबिटीज़ जेका मोटापे सां थींदी है, जेको 16-18 साल जी वही में पियो। अच्छा मिर्जा साहब, ये बच्चे भी शुगर का शिकार हो जाते हैं, छोटे बच्चे? बिल्कुल सही है, आप बहुत अच्छी बात कर रहे हैं। और ये जब यहाँ ये टॉपिक हुआ है तो ये भी थोड़ा सा डिस्कस होना चाहिए। बच्चों की डायबिटीज़ को जुवेनाइल डायबिटीज़ कहते हैं। अच्छा। और यूजुअली जो बच्चों में जो शुगर की वजह डॉक्टर साहब बेहतर समझते हैं, लेकिन मैं एज ए पेडियाट्रिशियन आपको बता दूं कि इसमें जो बच्चों की वजह में 2 चीज़ें आती हैं। एक तो इन्फेक्शन आता है इनका, और इन्फेक्शन में कोई भी बैक्टीरिया या वायरल कोई भी इन्फेक्शन हो जाता है, और एक का इडियोपैथिक है, कोई कॉज नहीं है, इसमें कोई जेनेटिक जो है प्रीडिस्पोजिशन नहीं आती है। जो टाइप 2 है हमारी बड़ी, वो जेनेटिक होती है, वो फैमिलियर होता है। ये तो अचानक बच्चों को बेचारे को नागहानी एक आफत आ जाती है बच्चों पे। उसकी वजह ये होती है कि हमारे यहाँ जो वजह बनती है शुगर की, वो इंसुलिन होती है। वो इंसुलिन एक हमारे एक ऐसा ऑर्गन है बॉडी के अंदर जिसको हम पैनक्रियास कहते हैं, उसमें उसके अंदर एक और चीज होती है बीटा सेल। अच्छा। असल में वो प्रोड्यूस करती है इंसुलिन। वो एक बेचारी इंसुलिन जो है वो पूरी सर्कुलेट करती है पूरी बॉडी के अंदर, और जहाँ जहाँ शुगर की चीजें पाई जाती हैं। देखिए इनडायरेक्ट वे में कोलेस्ट्रॉल भी शुगर ही पे जाती है बात। जब बता रहे हैं डॉक्टर साहब इतना कोलेस्ट्रॉल, तो ये शुगर तो बीमारियों की जड़ है, जैसे शुगर हो गई तो बीमारियां बढ़ती जाएंगी। कोलेस्ट्रॉल से भी कनेक्शन होता है इनका, वो हम बाद में देख लेंगे किसी वक्त। अभी इस वक्त ये होता है कि इंसुलिन जो है वो बॉडी में पूरी तरह शुगर को कंट्रोल करती है। जब इन्फेक्शन होता है तो वो बच्चों का बेचारा को पैनक्रियास बीटा सेल पे डैमेज कर देता है। वो जरासीम जो जैसे इंसुलिन ड्रॉप होती है, शुगर एकदम ड्रॉप होगी, एब्जॉर्ब नहीं होगी। जैसे ही बच्चों को डिटेक्ट हो जाती है, हम इंसुलिन बाहर से देना शुरू कर देते हैं, और बच्चों की सर्वाइवल हो जाता है, लाइफ सर्वाइवल हो जाती है। अब मसला ये होता है कि ये थ्रू आउट लाइफ जाएगी। अब पूरी जिंदगी आपको इंसुलिन में रहना है। अच्छा, मुश्किल ये है कि इंसुलिन के इंजेक्शन पाए जाते हैं हमारे यहाँ, बाकी ऑरल शक्ल में कोई नहीं है। मेरे बहुत से लोग जो हर्बल प्रोडक्ट्स वाले हैं, जो होम्योपैथी डॉक्टर हैं, उनसे मैं रिक्वेस्ट करता हूँ कि कोई इंसुलिन का प्रोडक्ट दो
सही। जो बच्चों में इंसुलिन तो लाए ना, पीने के लिए दें, खाने के लिए दें, वो तो बेचारे की लाइफ हो गई ना। सब मेरा आज जो शुगर की लाइफ का आपको अंदाजा ही नहीं है, बच्चा क्या लाइफ गुजारता है, कितनी प्रॉब्लम में गुजारता है वो। क्यों डॉक्टर साहब? वैसे ही है। बिल्कुल। बहुत थोड़ा सा हमें मैसेज करना चाहिए कि हम बच्चों में जो खासतौर पर जो इन्फेक्शन होते हैं वो मैंने जैसे बताया कि अपने फैमिली फिजिशियन को फौरन दिखाएं, नहीं है तो फौरन अपने चाइल्ड स्पेशलिस्ट को, पीडियाट्रिशियन को दिखाएं, ताकि हम इन चीज़ों से बचें, अपने बच्चों को बचाएं हम इन चीज़ों से। तो ये एक बड़ी इंपॉर्टेंट है इनको। इसमें अगर आप मुझे इजाजत दें तो सिर्फ 2 सेकंड कंटिन्यू कंदासीं, पर हिकिड़ी कॉलर पिया आहे प्रोग्राम में, सो उन सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं त उहा बेहतर, छो त इलाही सारा दोस्त आहिनि जेकी सवाल करणु बि चाहिनि था। जी सो कॉलर असां सां गॾु आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। साईं मौला अली मदद। साईं केरु पिया ॻाल्हायो? साईं अलीबाद शंबाणी तालके साले पट खां तव्हांजो रेगुलर कॉलर। अड़े शंबाणी साहब, ॿियो सभु ख़ैरु चाका ई आहे न? वाह, दुआऊं से दुआऊं। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अमुन अमुन लॻो पिया। सैरिश बि वेठी आहे। सैरिश ख़ुशि आहे? तव्हां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अदी दुआऊं तव्हां भेनरुनि जी दुआऊं। अदे डॉक्टर साहब खां पुछणु चाहींदा आहियूं शुगर जे बारे में, त चांहि में केतिरो नुक़सानु आहे जेको शुगर जे मरीज़ खे चांहि जाम पीअंदा आहिनि, इन जे करे त साईं चांहि फिकी पीअंदो त को नुक़सानु न आहे। एतिरो डॉक्टर मां बि थी वियो आहियां, डॉक्टर न रही करे जेके खंडु विंदो त नुक़सानु कान्हे। चांहि खां त मुड़ंदो ई कोन्हे, चांहि पहिरियां सुबुह जो लाज़मी पीअंदो। हा हा, चांहि सफ़ा न पियो त अञा बेहतर आहे। इहो हिकु सुठी ॻाल्हि, तव्हां हिकिड़ो पॉइंट तव्हां सुठो कढियो आहे। वाकई में जेको आहे जेतिरो बि अगरि जेको जे मरीज़ खे जेको मर्ज़ सही। शंबाणी साहब, तव्हां सवाल पूरो कयो या कुझु ॿियो पुछणु चाहियो था, पोइ अॻिते वधूं। शायदि तव्हां सां हिकिड़ो कलाम तव्हां थोरो गुनगुनाए ॿुधाइजो। हिन तव्हांजो ई सॉन्ग आहे त माराईंदे शाम के राह रात प्यारा। साईं इहो कंहिं ॿिए भेरे हाणे वरी तव्हां मूंखे डायरेक्टर खां माराईंदो। हा, इहो स्पेशल प्रोग्राम कंदासीं। सो वरी ॿिए भेरे तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। वॾी महिरबानी, लख तोरा। डॉक्टर साहब, अदा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। जे मरीज़ खे जेको मर्ज़ हूंदो आहे ऐं मना कयो वेंदो आहे, उन ते ई ज़ोर हूंदो आहे इन शइ जो। त मतिलबु चांहि वाकई में ऐं उन्हनि खे मना अगरि आहे मिठो खाइण खां, त ज़बरदस्ती खीर हूंदी, कस्टर्ड हूंदो या का बि शइ हूंदी, उते उहा शइ ज़रूरु वञी खाईंदा आहिनि। अच्छा, इन खां पहिरियां तव्हां कुझु चवणु बि चाहियो था, उहा ॻाल्हि कंटिन्यू करे छॾियो। ऐं थोरो सा डॉक्टर साहब जी ॻाल्हि खे वधाइण पिया चाहिनि त बेसिकली अक्सर माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त ॿारनि जी शुगर कहिड़े क़िस्म जी शुगर आहे। त 2 तरह जी शुगर ईंदी आहे। हिकिड़ी असां टाइप 1 डायबिटीज़ चवंदा आहियूं, जंहिंजे बारे में डॉक्टर साहब ॿुधायो त इंसुलिन न ठहंदी आहे, उनखे तव्हां रोके नथा सघो। उनखे रोकण जो को तरीक़ो न आहे, अॼु ताईं त न ठहियो आहे। त उहा अलाह ताला जी तरफ़ां आहे, तव्हां उनखे कुझु बि नथा करे सघो। ऐं जे शुगर जी ॻाल्हि पियो करियां, जेका मोटापे सां थिए पई, जेका असां पंहिंजे ॿारनि खे कोल्ड ड्रिंक पिया ॾियूं, पंहिंजे ॿारनि खे जंक फूड पिया ॾियूं, टाइप 2 डायबिटीज़ आहे। दैट इज़ प्रिवेंटेबल। तव्हां उनखे रोके सघो था। जेका 16 साल 18 साल जी उमिरि में असां वटि टाइप 2 डायबिटीज़ जा पेशेंट अचनि पिया, तव्हां उनखे डेफिनेटली रोके सघो था। त इहा ॻाल्हि मूं थोरो ऐड करणु पियो चाहिए। चांहि जो सवाल आहे या जीअं अदी पुछियो त मिठे जो सवाल आहे। ॾिसो, का बि शइ बंदि न हूंदी आहे। अक्सर आउं पंहिंजे मरीज़नि खे चवंदा आहियां त आउं इंसाननि खे ट्रीट पियो करियां, रोबोट खे ट्रीट न पियो करियां। मुंहिंजा मरीज़ चवंदा आहिनि, डॉक्टर साहब मैं सारा ही रोटी वोटी बंदि कर दूं, चावल बंदि कर दूं, प्रोटीन ग़िज़ा पे आ जाऊं तो कैसा रहेगा। त आउं उन्हनि खां पुछंदो आहियां त तव्हां केतिरे अरसे ताईं अची सघो था भला? महीनो तव्हां खाईंदो प्रोटीन ग़िज़ा, उन खां पोइ चवंदा हाणे त मूंखे मानी ॾियो। त असांखे इंसान ट्रीट करणा पवंदा आहिनि। इंसान कस्टर्ड बि खाईंदो, इंसान मिठो बि खाईंदो, इहे सभु शयूं खाई सघे था, पर हिकिड़े एतदाल जे अंदरि। तव्हां वंस इन ब्लू मून महीने में हिकिड़े चकर जेकॾहिं तव्हांखे मिठो खाइण जो दिलि करे पियो, तव्हां मानी खे उॾारे छॾियो। तव्हां ॿिपरनि जी मानी न खाओ, हुनजी जाइ ते ओतिरे ई कार्बोहाइड्रेट कंटेंट जो तव्हां मिठो खाई सघो था। तव्हांजो दिलि थो करे तव्हां वठी सघो था, हिन में को हर्ज न आहे। चांहि जो सवाल आहे, मां चांहि कॾहिं बि न झलींदो आहियां। हुनजो रीज़न इहो आहे कि मूंखे ख़बर आहे चांहि खां केरु मुड़ंदो बि कोन। ऐं चांहि खे मोडिफाई कंदो आहियां। ऐं चवंदा आहियां तव्हां खंडु न विझो, तव्हां मथे जेका खीर जे मथे बालाई हूंदी आहे न, तव्हां बालाई हटाए छॾियो। असल कोलेस्ट्रॉल उन बालाई में हूंदो आहे। बल्कि मां त चवां थो त तव्हां जेको आहे सुलेमानी चांहि पियो, दैट्स इवन बेटर। इहा अञा सुठी ॻाल्हि आहे। काओ जंहिंखे पाण चऊं उहा चांहि पियो, हिन सां गॾु इहो बि थींदो तव्हांजा बिस्किट बि बची वेंदा, उन सां गॾु बिस्किट न खाइबा। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिन चांहि जे हवाले सां ई निकिती आहे त मां अक्सर जेको आहे न ब्लैक कॉफ़ी तमामु घणी यूज़ कंदी हुयसि। त कुझु दौरान कुझु माण्हुनि मूंखे मना कयो एतिरी न पी ऐं इहा ब्लैक कॉफ़ी यूज़ न कर, आयरन जी हिन सां कमी थींदी आहे। त इन सां छा नुक़सानात आहिनि? बिल्कुलु, ॾिसो मुंहिंजी ॿुधायां त हर शइ जो एतदाल सुठो हूंदो आहे। ब्लैक कॉफ़ी एज़ सच शुगर सां वेट सां रिलेटेड न आहे, न त तव्हांजो वेट वधाए थी, न ई तव्हांजी शुगर खे को वधीक करे थी। पर कुझु गाइडलाइंस जे अंदरि इहा ॻाल्हि आई आहे, कुझु असांजी रिसर्च स्टडीज़ में आई आहे त वाक़ई असांजी बॉडी में कुझु क़िस्म जी विटामिन जी घटिताई करे थी ऐं कुझु क़िस्म जे आयरन जी घटिताई बि करे थी।
सही त तव्हां वठी सघो था, सुठी शइ, ख़राबु शइ न आहे। ऐं नथो चवां त कुझु चांहि ख़राबु आहे, पर अगरि तव्हां ॾींहं में 2 कोप वठो पिया या घटि में घटि वधि में वधि 3 कोप वठो पिया, सो दैट्स गुड। पर जेकॾहिं तव्हां सुबुह खां, असांजा जीअं अक्सर माण्हू हूंदा आहिनि त सुबुह खां चांहि शुरू कंदा आहिनि, पोइ ऑफिस में, पोइ ॾींहं में 8 10 कोप करे छॾींदा आहिनि, सो दैट्स डेंजरस। उन खां थोरो अवॉइड करणु घुरिजे। सही सही सही, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। पर हाणे जेसीं ताईं असां वरी डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा ॾांहुं वधूं, हिकिड़ी ॻाल्हि ॿी तव्हां हिन में एड कंदा वञो, उहा इहा आहे त जेसीं ताईं मरीज़ भला किथे वञे या तशख़ीस थिए मर्ज़ जी, तेसीं ताईं भला ख़बर कीअं पए त शुगर थी वियो आहे या आउं शुगर जो मरीज़ आहियां, अलामतूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि, छा थींदो आहे? तमामु घणो इंपॉर्टेंट सवाल आहे। पहिरियों जवाब जो आहे त शुगर जी मोस्ट ऑफ द टाइम का अलामत न हूंदी आहे। अच्छा, तव्हांखे ख़बर बि न पवंदी तव्हांखे शुगर आहे। असां वटि मरीज़ ईंदा आहिनि जिन खे 3 साल खां शुगर हूंदी आहे, असां वटि पहुचंदा आहिनि त गुर्दनि खे नुक़सान बि शुरू थी चुको हूंदो आहे। त ख़ुदा जे लाइ जेकॾहिं तव्हांजी एज 30 खां वधीक आहे त तव्हां साल में हिकिड़े चकर पंहिंजो शुगर जो टेस्ट ज़रूरु करायो। सही। कुझु पेशेंट जिन जे अंदरि सिम्टम अचनि था, उहे छा सिम्टम थी सघनि था? पेशाब वधीक अचणु, बुख वधीक लॻणु, उञ वधीक लॻणु, वज़न तेज़ी सां किरणु शुरू थी वञणु, हथनि पेरनि में साड़ो थियणु, इन्हनि मां जेकॾहिं को सिम्टम थिए पियो त डेफिनेटली तव्हांखे फौरी तौर ते पंहिंजी शुगर चेक कराइणु घुरिजे। अॼुकल्ह शुगर जी चेकिंग सफ़ा सवली थी वई आहे। तव्हां ग्लूकोमीटर खणो, पंहिंजी शुगर चेक करियो, तव्हांजी फास्टिंग शुगर जेकॾहिं 126 या उनखां मथे अचे पई, फौरन डॉक्टर वटि पहुची वञो। जेकॾहिं 100 to 126 अचे पई त मतिलबु तव्हांखे शुगर न आहे, पर थियण वारी आहे, थोरो काशियस थी वञो। सही सही। ओके डॉक्टर साहब, डॉक्टर आबिद साहब, मुझे आपसे ये सवाल पूछना है कि बच्चों के लिए अक्सर देखा जाता है कि जो लड़कियां जिनकी न्यू मैरिड होती है, फर्स्ट बेबी होता है, तो वो कोशिश करती है कि हम फीड ना करवाएं, और बच्चों के लिए वो क्या नुकसानात होते हैं, और दूध कितने हद तक ज़रूरी है बच्चों के लिए? माँ का दूध कितना इम्पोर्टेंट है, और जो डब्बे का दूध इस्तेमाल करवाती है बच्चों को, देखिए जो आर्टिफिशियल फीडिंग के जो दुनिया ने इतनी तरक्की कर ली है, एडवांसमेंट बहुत हो गया है, आज भी मदर फीड नंबर 1 है फीडिंग में। कोई दुनिया का इदारा अभी तक ऐसा नहीं आया जिसने ये कहा हो कि मदर फीड को आप ऑल्टरनेट कर लें। सही। पहली शर्त यही है कि आप मदर फीड पे जाएं। फिर इस्लामी हिसाब से देख लें कि कुरान में मौजूद है, आप 2 साल तक बच्चों को फीड करें। ये जब आर्टिफिशियल फीडिंग का तस्वुर जो है, ये अभी कुछ अरसे से आया है, ये शुरू में नहीं था, हमारे ज़माने में भी नहीं था। सब चीज़ें जो थी मदर फीड पे होती थी। असल में जो इन्वायरमेंटल की जो प्रॉब्लम्स हैं, ये जो मदर्स हैं, इनकी एक्टिविटी थोड़ी बढ़ गई है, बाहर की तरफ तवज्जो ज़्यादा हो गई है, अपने घर की तरफ तवज्जो कम हुई। कुछ लोगों ने, चले बहुत ही कम ऐसा हुआ है, मेरी अपनी लाइफ में जितने पेशेंट देखे ऐसे बहुत कम हुए हैं कि जिनके वाकई मदर मिल्क नहीं बन रहे हो, या उनकी जो है प्रोडक्शन लो हो मदर फीड की, उसकी वजूहत होती हैं, हम उनको कॉम्पनसेट कराते हैं, वो नॉर्मल हो जाते हैं, लेकिन उनकी विलिंग नहीं होती, बच्चों को फीड करने की विलिंग नहीं है। बच्चा अगर माँ का दूध नहीं पीता तो फ्यूचर में बच्चे के लिए क्या नुकसान होते हैं? अब ये देखिए, सबसे बड़ा अटैचमेंट जो है मदर का और बच्चे का, ये ब्रेस्ट फीडिंग से ही है। वैसे कहने पे मदर है, लेकिन जब तक वो फीड नहीं करेगी, वो एक इमोशनल अटैचमेंट बच्चे के साथ उसका डेवलप नहीं होता। ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ें हैं ये, ठीक है। बाकी के जितने भी आप चीज़ें, मदर फीड का अल्टरनेट नहीं है। जैसे मैंने कहा, आर्टिफिशियल फीडिंग जितनी भी होगी, हमने यहाँ नियरेस्ट हो गए, हम नियर टू मदर हो गए, लेकिन मदर के फीड के बराबर नहीं हुए हैं। बहुत से प्रॉब्लम्स होते हैं, लेकिन बहरहाल अब चूंकि जो बाकी जो लोग इकोनॉमिकली सेटल लोग हैं, वो उन रिक्वायरमेंट को पूरी कर देते हैं, विटामिन पूरे कर दिए तो ऐसी प्रॉब्लम नहीं हुए। तो ऐसा बाहर से जो आर्टिफिशियल फीडिंग है, बहुत प्रॉब्लम हमें नजर नहीं आते बच्चों में, क्योंकि मदर केयरफुल होती है ना, पेरेंट केयरफुल होते हैं कि वो मेरे उसके साथ और भी ये वीडिंग डाइट है और दूसरी डाइट है पूरी करते हैं, तो हमें इतनी प्रॉब्लम नहीं आते। लेकिन मैं ये समझता हूँ कि बच्चों में बहुत सी चीज़ों की कमी होती है, और वो बच्चों की कमी जो है वो आगे जाके इनकी जो बच्चों की जो अपनी बड़ी लाइफ होती है, जब भी ओल्ड लाइफ पहुंचते हैं, वो सब चीज़ें उनके सामने अपेयर हो जाती हैं। तो एक केयर करना चाहिए। कितने टाइम तक मदर फीड करवा सकती है? कुरान में 2 साल का है, 2 ईयर्स जरूरी है। जी हाँ, 2 ईयर्स बिल्कुल सही सही। अच्छा डॉक्टर नदीम नईम साहब, मूंखे हाणे तव्हां इहो ॿुधाइजो त इन शुगर जो को मुस्तक़िल हल पिया आहे, या मरीज़ शुगर वारो थी थो वञे त पोइ सॼी ज़िंदगी माना इहो इंसुलिन इम्प्लांट इंजेक्शन इन तकलीफ़ में जीअं मेडिसिन ते ई गुज़ारो। इलाही माण्हू ॾिठा आहिनि जेके माना ईअं माना पाण ॾे ॻोठ में जेकॾहिं ईअं थींदो आहे को शहर ॾे जेकॾहिं रवानो थिए थो त पहिरियां त माना थेलीअ में दवाउनि जा इहे सभु पता रखंदो, चवंदा यार ओॾे मूंखे दवा अलाए मिलंदी अलाए न। अच्छा, हिन में हिकिड़ी शइ ऐड करणु चाहींदुसि। तव्हां हिकिड़ो सवाल पुछियो त छा मदर फीड जेकॾहिं तव्हां नथा करायो त छा बेबी ते फ्यूचर में कोई इफेक्ट थी सघे थो? त हींअर मूंखे रिसेंटली टियों ॾींहुं हिकिड़ो आर्टिकल पे पढ़ियो, अमेरिकन जर्नल में पब्लिश थियो,
जिन ॿारनि मदर फीड कयो हो उन्हनि खे शुगर थियण जा चांसिस घटि हुआ। अच्छा, जिन ॿारनि डब्बे वारो खीर पीतो हो उन्हनि खे शुगर थियण जा चांसिस वधीक हुआ। यानी ज़िंदगी में जेका 30 साल या 40 साल जी उमिरि में शुगर थियणी आहे हुनजो तालुक बि मदर फीड सां आहे। केतिरो इंपॉर्टेंट आहे। सही, डॉक्टरनि बि कमु ख़राबु करे छॾियो आहे। हाणे माना जेकॾहिं ॿार थोरो बीमार थिए थो, डॉक्टर ॾे वञे थो, डॉक्टर पोइ इहे जेके मेडिकल रेप वारा अचनि था, का शइ हुनखे ॿुधाए था वञनि या सहूलियतूं ॾियनि था, चवंदा भाई डॿे जो खीर हर बि लिखंदा आहिनि। हाँ, 6 महीना है पिया, 6 महीने खां पोइ वरी चेंज कयो। तमामु घणी मतिलबु आहे न। अॼुकल्ह दौर अहिड़ो आहे जो हर को अवेयर थी वियो आहे। पेशेंट असांखां वधीक अवेयर आहिनि। पेशेंट असां वटि ईंदा आहिनि, गूगल ते सर्च करे अधु बीमारी पहिरीं ॾिसी पोइ पहुचंदा आहिनि। जेकॾहिं पेशेंट में थोरी अवेयरनेस आहे त डॉक्टर जेकॾहिं को चाहे बि थो को मेल इंटेंशन सां तव्हां वारे पासे वञणु, यूजुअली डॉक्टर थोरा बदनाम घणा आहिनि, एतिरा डॉक्टर ख़राबु न हूंदा आहिनि, सुठा बि हूंदा आहिनि। त उन में डॉक्टरनि जे लाइ अॼुकल्ह सिंधीअ में हिकिड़ो ॿियो जुमिलो मशहूरु आहे, डॉक्टर ऐं कासाई ॻाल्हि मिली साॻी। हा, थोरा बदनाम थी वेंदा, हुनजो रीज़न बि आहे। पर जेकॾहिं तव्हां में अवेयरनेस एतिरी आहे त इवन डॉक्टर मां न चवंदो डॉक्टर कनि था, पर जेकॾहिं डॉक्टर करणु चाहे थो त तव्हां हुनखे काउंटर करे सघो था। अच्छा, जेसिताईं शुगर जो सवाल आहे त छा शुगर ख़तमु थी वेंदी आहे? त मुंहिंजा पंहिंजा ज़ाती घणा अहिड़ा पेशेंट आहिनि जिन जी शुगर ख़तमु थी वई आहे। हिकिड़ो अजीब हिकिड़ो जवाबु इहो अक्सर हेल्थ केयर प्रोफेशनल्स खे बि अजीब लॻंदो त शुगर कीअं ख़तमु थी वई। त शुगर जॾहिं तव्हांखे थींदी आहे डिटेल में ॻाल्हायूं, छो त डिटेल मूंखे लॻे थी त हिन जी तफ़सील घणा आहिनि तव्हांजा। मां हाणे मिड़ी मज़ाक कईमांव, डॉक्टर का सही ॻाल्हि आहे, डॉक्टर फ़रिश्ते जो रूप आहे। सो डॉक्टर मसीहा जंहिंखे पाण चऊं, मसीहाई किरदारु कुझु डॉक्टर जेके अदा नथा कनि, उन्हनि खे महिरबानी करे गुज़ारिश कयूं था त मिले ईअं न कजो, कंहिंजी हयाती सां खेॾो न। साई पाण वठो। सो बिल्कुलु ब्रेक जी ज़रूरत आहे ऐं असां हिकु साई खां पोइ वापसि अचूं था। कहिड़ा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदी। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया ऐं ॾिसो पिया, को ज़हन में सुवाल आहे त तव्हां टेलीफोन करे मौजूद डॉक्टर असां सां गॾु आहिनि, उन्हनि खां सुवाल पुछा बि करे सघो था। सैरिश वरी करे ईअं थी त आफ़ियर वॾा सुवाल करे थी, माना ईअं चुपी नथी करे। मां हाणे चयो थी मां गुज़ारिश की मां इहे जेके सुवाल इहे आनियर बि कर। सो हाणे तव्हां ऐं डॉक्टर पाण में पाण ॼाणो, मां थोरी रिस थो कयां। हा, सही आहे। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर जेको आहे न ॾिठो वेंदो आहे त सरह जे तेल में घणो कुकिंग थींदी आहे, घणो कोशिशि कंदा आहिनि त कुझु न कुझु असां स्पेशल शयूं असां ठाहे वठूं। सरह जे तेल में जेका आहे खाधो पचाईंदा आहिनि घणा माण्हू, त इन जा नुक़सानात ॿुधायो ऐं फ़ाइदा। बिल्कुलु, असल में हिकिड़ो ग़लति कॉन्सेप्ट ठही वियो आहे। अक्सर मूं ॾिठो आहे हकीमनि जूं वीडियोज़ ऐं होम्योपैथिक या किन डॉक्टर साहिबान जी वीडियोज़ त सरह जो तेल छो त ॼमे नथो, इहो सुठो आहे। हा, तव्हां जेकॾहिं अमेरिका वञो त अमेरिका जे अंदरि सरह जे तेल खे एज़ एन एडिबल ऑयल ते पाबंदी आहे। तव्हां हुनखे कुकिंग ऑयल जे तौर ते यूज़ करे ई नथा सघो। उन जो रीज़न इहो आहे जो सरह जे तेल में कुझु अहिड़ा केमिकल हूंदा आहिनि जिन जी क्वांटिटी जेकॾहिं वधीक असांजी बॉडी में अची वञे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा कॉम्प्लिकेशंस पैदा करे सघे। असां वटि त अहिड़ा बकीम आहिनि साईं जेके मुख़्तलिफ़ मर्दनि ते चवंदा हिकु भुजी पी छॾिजांइ। पी छॾियो, सीरियसली सच में थो चवां, सच में चवंदा आहिनि त सरह जे तेल जी 2 भुजियूं पी छॾियो। तेल सोस तो अंदर वेंदो। ख़ुदि नथो चवां, डॉक्टर नदीम नथो चए, तव्हां गूगल ते लिखो सरह जो तेल एज़ एन एडिबल आहे, तव्हांजो बिल्कुलु अची वेंदो। अमेरिका जी FDA जी जेका साइट आहे जेका अप्रूव कंदी आहे पूरी दुनिया जे अंदरि हर शइ खे कहिड़ी शइ यूज़ करणी आहे कहिड़ी न करणी आहे, स्पेशली अमेरिका जे अंदरि क्लियर बैन आहे, तव्हां नथा यूज़ करे सघो। असां सरह जो तेल जेको आहे हुनमें बोड़ बि ठाहियूं पिया, हुनमें अचार बि ठाहियूं पिया, अलाए छा पिया ख़ुशि शयूं, त सरह जो तेल सुठो आहे, असांखे नुक़सानु न ॾींदो। त ख़ुदा जे लाइ सरह जो तेल वॾो ख़तरनाक आहे। तव्हां जेकॾहिं मूंखां पुछो न कहिड़ो ऑयल यूज़ करिणो आहे, हमेशह चवंदा आहियां 2 ऑयल यूज़ करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे कंहिं सैलेड ते कचो ऑयल विझणो आहे तव्हां ओलिव ऑयल यूज़ करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे पचाइणो आहे तव्हां कैनोला ऑयल यूज़ करे सघो था। इहो बि माण्हुनि में ग़लति कॉन्सेप्ट आहे त असां ओलिव ऑयल यूज़ करियूं पिया, इहो ॾाढो सुठो आहे। ओलिव ऑयल इज़ डेफिनेटली वेरी गुड, पर ओलिव ऑयल जॾहिं तव्हां हुनखे पचायो था त हुनमें जेको सुठो कंपोनेंट आहे जेके असां ओलियो पोरिन चऊं था उहो ख़तमु थी वेंदो आहे। ॻोठनि में गिह जो इस्तेमालु थींदो आहे, पोइ हाणे बनास्पति ते पाण थोरो ॻाल्हायूं त उहो ठीकु आहे या न, छो त पराठा वग़ैरह जेको आहे हुन में वरी गिह जो इस्तेमालु घणो हूंदो आहे। ख़बर आहे तेल सुठो आहे गिह सुठो? बनास्पति घी कहिड़ी शइ मां ठहंदो आहे? बनास्पति घी ठहंदो आहे पाम ऑयल मां। पूरी दुनिया हाणे पाम ऑयल ते पाबंदी हणंदी थी वञे, छो त पाम ऑयल में घणी क्वांटिटी में मोनो अनसेचुरेटेड या अनसेचुरेटेड फैटी एसिड मौजूदु आहे। असां उहो पाम ऑयल जेको सभिनी खां घटि क्वालिटी जो आहे उहो खणूं था, हुनखे अञा वधीक हाइड्रोजिनेट करियूं था, यानी हू बुरो आहे, असां हुनखे अञा बुरो करियूं था ऐं उहो गिह थो ठही वञे। हाणे तव्हां पाण हिसाब लॻायो त बुरे में बुरो ऑयल खणिजे, पोइ हुनखे अञा बुरो कजे हाइड्रोजिनेट करे, त जेका असां वटि प्रोडक्ट ईंदी सा गिह हूंदी। हाणे तव्हां ॿुधायो त बनास्पति गिह केतिरो बुरो थी सघे थो, त बैन हुजणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो था एज़ ए मेटाबॉलिक फिजिशियन, ऐं चवंदो बैन हुजणु घुरिजे कोल्ड ड्रिंक्स ते ऐं गिह ते।
अच्छा डॉक्टर साहब, जीअं मखण आहे, मखण घणो यूज़ कयो वेंदो आहे, असांजे सिंध में त काफ़ी यूज़ कयो वेंदो आहे, ऐं उनखे ई रिझाए करे उनखे घी ठाहींदा आहिनि, त उनजो कहिड़ा नुक़सानात आहिनि? हाँ, सचो गे जंहिंखे पाण चऊं था, सचे गे जा नुक़सानात डेफिनेटली आहिनि, छो सचे गे जे अंदरि बि घणी क्वांटिटी में अनसेचुरेटेड फैटी एसिड हूंदा आहिनि, पर टू सम एक्सटेंट कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सचे गे खे मुमताज़ कनि थियूं। सचे गे जे अंदरि कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे फ़ाइदो ॾियनि थियूं। एज़ ए मेटाबॉलिक फिजिशियन ऐं तव्हांखे नथो चई सघां तव्हां सचो गे खाओ, पर थोरी क्वांटिटी में, साॻी ॻाल्हि अची वई, एतदाल जे अंदरि तव्हां थोरी क्वांटिटी में वठी सघो था। हीअ जेके नवां आर्टिकल अचनि पिया, नई रिसर्च अचे पई, उनमें सचे गे ते असांजे पुराणे ज़माने जा जेके हूंदा, गे खाईंदा, मखण खाईंदा ऐं केतिरो कमु कंदा, उन खां पोइ सुठी ज़िंदगी गुज़ारींदा। असां हींअर 40 सालनि जी वई में डायबिटिक थियूं पिया, उहे 80 सालनि जी वई में ही बाक़ाइदा दौड़दा फिरंदा नज़र। डॉक्टर साहब, उहे कमु कंदा हुआ, उन्हनि जी वॉक, उन्हनि जो कमु अहिड़ो हूंदो, ऐं असां हिते वेठा आहियूं, गाड़ी में वेठा आहियूं, घर में वेठा आहियूं, असां कोई वॉक न आहे, असांजी लाइफ में का बि अहिड़ी एक्टिविटी न आहे जेको असांजी बॉडी खे मूव करे। अच्छा डॉक्टर आबिद मिर्ज़ा साहब बस वञे त उन सां बि कुझु कचहरी कंदा। इन चीज़ों में आगे बढ़ा दूं। अच्छा, सिंधी समझ में आती है मतलब। देखिए बहुत अच्छी बात है, हम इसी को सिलसिला बढ़ाते हैं। ये शुगर के जो पेशेंट आते हैं, ये जो ओल्ड एज में जो टाइप 2 डायबिटीज हो रही है और ये शुरू में जो हो रही है, देखिए ये तरबियत है बच्चों की डाइट का, ये शुरू से आपको ख्याल रखना है। आपको न्यूबॉर्न से स्टार्ट लेना है। अगर आप मदर फीड पर हैं तो मदर फीड का सबसे जो बेस्ट वे है वो इम्यूनिटी डेवलप होती है। वो बच्चे जो मदर फीड पे होते हैं उन्हें एक्स्ट्रा वैक्सीनेशन की और एक्स्ट्रा इम्यूनिटी डेवलप होने की इतनी खास ज़रूरत पेश नहीं आती, इसलिए कि मदर फीड से बच्चा बहुत स्ट्रॉन्ग इम्यूनिटी डेवलप करता है। अच्छा। और बिल्कुल ये मदर फीड से तो ये भी कहा जाता है डॉक्टर साहब कि पानी भी अगर ना पिए बच्चा तब भी ठीक है, मदर फीड में सब कुछ होता है। बिल्कुल आप सही कह रहे हैं। जो मदर फीड पे बच्चे होते हैं, प्योर मदर फीड पे है, 4 से 4 महीने तक 5 महीने तक उनको पानी पीने की जरूरत नहीं पेश आती। ये बिल्कुल कंफर्म है ये बात। लेकिन जो आर्टिफिशियल फीडिंग है उनको तो आपको पहले हफ्ते में पानी की जरूरत पड़ जाती है, बल्कि वो तो तैयारी पानी से होता है सर, पानी से तैयार होता है, तो वो पानी की तलब में आ जाता है वो। तो हमें शुगर के, अगर हमें शुगर के अलावा अगर कोलेस्ट्रॉल को ख्याल रखना है और दूसरी चीज़ों का है, तो हमें शुरू से बच्चे की डाइट पे ख्याल रखना होगा। फर्स्ट है जैसे बच्चों की वीनिंग पीरियड शुरू होता है और वहीं से आप बच्चों की जो बैलेंस डाइट है अपने डॉक्टर से मशवरे के बाद वो आप शुरू करें। ये बच्चे बिल्कुल बैलेंस डाइट डेवलप करेंगे, कोई उनको बीमारियां ज़्यादा नहीं आएंगी। देखिए एक फैटी बच्चा जरूरी नहीं कि वो हेल्थी है, या एक दुबला बच्चा, कमज़ोर बच्चा जो देखने में आ रहा है वो जरूरी है कि वो बहुत ज़्यादा फैटी और हेल्थी बच्चा है। आपकी कैलोरीज नॉर्मल होनी चाहिए, आपके जो अकॉर्डिंग टू जो वेट शेड्यूल्ड है उनके हिसाब से आप चलें, रेगुलर बच्चों का चेकअप कराएं, हम आगे की बीमारियों से बच जाएंगे। अगर हमारा बचपन अच्छे गुजरेंगे, अच्छी डाइट पे गिराएंगे, एक्सरसाइज भी होगी, बाजारी चीजें खाते हैं ना बच्चे, ये फिंगर चिप्स वगैरह या कोई कोल्ड ड्रिंक वगैरह या कोई भी गली में आ गया भाई, ये सब चीजें आपको डाइट पे कंट्रोल गोले कंडे वाला आ गया तो ले लेते हैं। अगर बच्चों की डाइट पे कंट्रोल करना है तो ये आज आपको मालूम है ये हमारे और आपके हाथ से चीजें निकल चुकी हैं। अभी हुकूमत के हाथों में आ गई है, कोई भी चीज कोल्ड ड्रिंक आ रही है, कुछ आ रही है, बगैर देखे ना कोई चेक एंड बैलेंस कहीं भी नहीं है, किसी ने बनाई क्या बनाई आ गई बाजार के अंदर है। सबसे पहला जो मैं आपको बताता हूँ, जो मैं एतराज करता हूँ वो स्कूल के बच्चों पर है। जो उनकी जो कैंटीन्स हैं, आप देखिए क्या चीजें उनकी अवेलेबल हो रही है उनकी कैंटीन में, बिल्कुल मुज़र सेहत है वो कोई, मैं नहीं समझता कि मोर देन 90% चीजें ऐसी हैं जो बच्चों के लिए बिल्कुल जो वो सूटेबल नहीं है, मगर वो बच्चे खरीदते हैं, वो चीजें खरीदें। ये हुकूमत को चाहिए कि आप जाके हर स्कूल का विजिट करें, बाहर चीजें देखें वो चीजें बच्चों को प्रोवाइड करें जो हेल्थी हैं। हम बच्चों को शुरू से खुला नहीं देते हैं, उनका क्या होता है, हमने पैसे दे दिए, जाओ बेटा जो चीज़ खा लो, भाई बच्चा बड़ा लाडला है, ये हम इसको मना नहीं कर सकते। यार ये क्या तरीका है ये? आप देखें उनकी बीमारियों के हिसाब से देखें, उनकी इम्यूनिटी देखें, उनकी इन्फेक्शन देखें। आप जो बच्चे ज़्यादा खर्चा करते हैं, ज़्यादा चीज़ें खाते हैं, वो हर सूरत में आप चेक करेंगे तो वो अनहेल्थी पाए जाएंगे, है ना। और वो बच्चे जो कम खाएंगे, अपने काम से काम रखेंगे, डाइट खाए घर के लिए, मैं समझता हूँ वो एक बच्चा हेल्थी माइंड होगा, हेल्थी हेल्थ होगी उनकी, हेल्थ होगी। तो हमें बहुत तवज्जो की जरूरत है, हर सतह पे तवज्जो की जरूरत है। सही हेल्थ पे बात हुई है। डॉक्टर साहब मुझे आप तव्हां खां मूंखे हिकिड़ो इहो सवाल पुछणो आहे त अक्सर ॾिठो वेंदो आहे शुगर जा पेशेंट जेके आहिनि या जेकी डाइट ते बि हूंदा आहिनि त चवंदा आहिनि असां स्मार्ट रहूं ऐं असां गुड लुक हुजे असांजो, त उहे डाइट में अक्सर जेके आहिनि ब्राउन ब्रेड यूज़ कंदा आहिनि, त उन वाइट ब्रेड ऐं ब्राउन ब्रेड में छा डिफरेंस आहे, या उहो वाकई में जेको आहे उहो हेल्प करे थो असांखे सही रहण में, या सेम आहे
वाइट अच्छा असांखे ॻाल्हि ॿी बि एड कंदो हलां त शुगर जे मरीज़नि लाइ इहो बि चयो वेंदो आहे त पाण सां गॾु का न का शइ खाइण जी रखनि हमेशह जॾहिं बि को ज़रूरत महसूस त खाई वठनि इहा बि ॻाल्हि हक़ीक़त आहे पंहिंजी जॻह ते बिल्कुलु पहिरीं ब्राउन ब्रेड जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त हिकिड़ी मीडियम वाइट ब्रेड जे अंदरि तक़रीबन 15 ग्राम कार्बोहाइड्रेट्स आहिनि हिकिड़ी मीडियम ब्राउन ब्रेड जे अंदरि 13 ग्राम कार्बोहाइड्रेट्स आहिनि त हिन सवाल जो जवाबु इहो आहे त ब्राउन ब्रेड डेफिनेटली वाइट ब्रेड खां बेटर आहे पर छा एतिरी बेटर आहे जो तव्हां बिल्कुलु ई ब्राउन ब्रेड ते अची सघो था तंहिंजो जवाबु आहे न तव्हांखे घटि क्वांटिटी में ई कार्बोहाइड्रेट वठणा आहिनि तव्हां वाइट ब्रेड बि वठी सघो था पर घटि क्वांटिटी में ॿ वाइट ब्रेड जे बराबरि जेकॾहिं तव्हां कंदो त 19-20 जो फ़र्क़ु ज़रूरु आहे पर जेकॾहिं 3 ब्राउन ब्रेड 2 वाइट ब्रेड जे बराबरि कंदो त ब्राउन ब्रेड वधीक ख़तरनाक थी सही सही हिकिड़ो सवाल घणो इंपॉर्टेंट सवाल अक्सर असांजे शुगर जा डॉक्टर बि इवन शुगर जे मरीज़ खे न ॿुधाईंदा आहिनि त शुगर किरण शुगर जो मरीज़ आहे जेको शुगर जी दवाउनि ते आहे कंहिं बि टाइम ते हू ड्राइव पियो करे हू घर वेठो आहे हू ड्यूटी ते वेठो आहे हुनजी शुगर किरी सघे थी बिकॉज़ हू मेडिसन ते आहे त हाणे हुनजा छा सिम्टम आहिनि तव्हांखे हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई खीसे में थोरो मिठो रखिणो आहे इहो छा आहे बेसिकली त सभिनी शुगर जे मरीज़नि जे लाइ मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट जेको हमेशह ॿुधाईंदो आहियां तव्हां किथे बि आहियो जेकॾहिं तव्हांजा हथ ॾकणु शुरू थी वञनि दिलि जो धड़को थी वञे पघर अचणु शुरू थी वञे घबराहट थियणु शुरू थी वञे बुख लॻणु शुरू थी वञे त शायदि तव्हांजी शुगर किरे पई शायदि कंफर्म न आहे जेकॾहिं तव्हां चेक करे सघो था त तव्हां चेक करियो जेकॾहिं बिलो 70 आहे 70 जो हिसो पंहिंजे ज़हन में रखी छॾियो 70 खां घटि आहे मतिलबु तव्हांजी शुगर किरे पई ख़तरो आहे तव्हां केॾी महिल बि बेहोश थी सघो तव्हांखे 15 ग्राम कार्बोहाइड्रेट वठिणो आहे क्विक एक्टिंग छा आहे 15 ग्राम कार्बोहाइड्रेट डाउन 70 अप केतिरो हुजे अप त जेतिरी बि हुजे 70 खां घटि आहे त माने ख़तरो आहे ठीकु आहे 70 खां घटि आहे मिठो वठिणो आहे केतिरो मिठो वठिणो आहे 15 ग्राम मिठो छा में आहे खंड जो हिकिड़ो चिमचो या शहद जो माखी जो हिकिड़ो चिमचो या जूस जो अधु कप माना कीअं माना ॾिसो न सिस्टम कीअं सॼो हले थो पियो कॾहिं वरी चऊं था त खंडु न खाओ वरी हिते वरी चऊं था त खंडु खाओ तव्हांजे खीसे में पई हुजे शुगर जे मरीज़ जे खीसे में खंड जो हिकिड़ो वॾो चिमचो पियो हुजणु घुरिजे अक्सर माण्हू चवंदा टॉफी खाई छॾियो बेसिकली ॾिसो टॉफी जे अंदरि छा विधियलु आहे असांखे ख़बर न आहे थी सघे थो सुक्रोज़ हुन में हुजे ई न सेक्रीन विझियलु हुजे ॿियो टॉफी जे अंदरि जेका शुगर हूंदी आहे शायदि प्रोबेबली एतिरी क्विक एक्टिंग न हूंदी आहे ऐं हमेशह चवंदो आहियां जेकॾहिं तव्हांजी शुगर किरे पई एमरजेंसी जो मक़ाम आहे तव्हां वटि हिननि टिनि मां का हिकिड़ी शइ हुजणु घुरिजे या कुझु अहिड़ी टॉफीज़ अचनि थियूं जेके असां हाइपो टॉफीज़ चवंदा आहियूं जंहिंजे अंदरि क्विक एक्टिंग शुगर विधियलु हूंदी आहे त उहो बि तव्हां वठी सघो था त इन्हनि मां जेकॾहिं कुझु थिए पियो तव्हां इवन शुगर चेक बि नथा करे सघो तॾहिं बि तव्हां मिठो खाई छॾियो हुनजो रीज़न इहो आहे त न खाधो तव्हां बेहोश थी वियो हॉस्पिटल पहुची वेंदो 6 ॾींहं हुते तव्हां रहंदो ऐं तव्हांखे घणियूं कॉम्प्लिकेशन्स थी सही अच्छा डॉक्टर साहब अक्सर काफ़ी माण्हुनि सां हिकिड़ो मसइलो थींदो आहे कंहिंजो ब्लड प्रेशर हाई हूंदो आहे कंहिंजो लो ते हूंदो आहे ठीकु आहे पर मूंसां पाण सां बि प्रॉब्लम थींदो आहे त हमेशह मुंहिंजी शुगर लो थी वेंदी आहे या BP डाउन थी वेंदो आहे मुंहिंजो कॾहिं बि हाई न थींदो पर डाउन बिल्कुलु थी वेंदो आहे ऐं उन टाइम मूंखे नीड थींदी आहे बाक़ाइदा मां चवंदी न मूंखे इहा शइ हाणे घुरिजे हाणे खाइणी आहे या मूंखे टॉफ़ी या चॉकलेट मूंखे घुरिजे ई घुरिजे ऐं अचानक राति जो इवन कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे राति जो 3 बजे बि 4 बजे बि अचानक सां अखि खुलंदी मां चवंदो न मूंखे बसि कुझु खाइणो आहे इहो शइ थींदी आहे मूंसां त इहे छा सिम्टम्स आहिनि इनखे असां चवंदा आहियूं रिएक्टिव हाइपोग्लाइसीमिया अक्सर मरीज़ ख़ुशि हूंदा आहिनि त असांजी शुगर किरे पई असांखे शुगर न थींदी ॿियो कुझु थी सघे थो शुगर न थींदी इट्स एक्चुअली अपोज़िट तव्हांजी शुगर किरे पई मतिलबु तव्हांखे शुगर थियण वारी आहे सीरियसली जेकॾहिं तव्हां फैटी आहियो तव्हांजो वेट थोरो वधीक आहे तव्हांजी शुगर किरे पई लीन जी ॻाल्हि नथो करियां फैटी जी ॻाल्हि थो करियां जेकॾहिं तव्हां फैटी आहियो तव्हांजी शुगर किरे पई पॉसिबल आहे त शायदि तव्हांखे शुगर थियण वारी आहे छो जो तव्हांजी बॉडी रेज़िस्ट पई करे इंसुलिन खे ऐं तव्हांजो पेनक्रियास जेको आहे उन रेज़िस्टेंस खे कवर करण जे लाइ घणी इंसुलिन पियो उछले घणी इंसुलिन छा थी करे उहो कंहिं बि टाइम ते तव्हांजी शुगर किराए थी छॾे अक्सर मरीज़ असां वटि ईंदा आहिनि ऐं न चवंदुसि त मेजॉरिटी पर अक्सर मरीज़ असां वटि ईंदा आहिनि जिन जी शुगर किरण शुरू थींदी आहे ऐं 3 या 4 महीननि खां पोइ उन्हनि खे शुगर थी वेंदी आहे छो त पेनक्रियास फेल थी वेंदो आहे त जेकॾहिं वाक़ई तव्हां फैटी आहियो त ख़ुदा जे लाइ जेकॾहिं तव्हांजी शुगर किरे पई इहो न सम्झिजो त मुंहिंजी शुगर किरे पई त मूंखे शुगर न थींदी एक्चुअली तव्हांजी शुगर किरे पई पॉसिबिलिटी आहे त शायदि तव्हांखे शुगर थियण वारी आहे त थोरो ध्यानु करियो छा करिणो आहे तव्हांखे सिंपल तव्हां हाफ एन आवर जी ब्रिस्क वॉक करियो मुंहिंजो जेको एजुकेशन चार्ट ऐं पंहिंजे मरीज़नि खे ॾींदो आहे वॉक सां बहितर का शइ न आहे तव्हांखे ख़बर आहे अधु कलाक जी ब्रिस्क वॉक सां तव्हांजी 70 शुगर कंट्रोल थी वञे असांजी का अहिड़ी मेडिसन न आहे सवाइ इंसुलिन जे जेका हिकिड़ी गोरी 70 शुगर पाण खे वॉक जो टाइम बि न आहे ऐं ॿियो वरी जेकी सहूलियतूं आहिनि अॼुकल्ह जदीद त माना ऑफिस खां घर खां ऑफिस रुॻो माना इहो ट्रांसपोर्ट ऐं कार पंहिंजी घर करे सघो था मूंखे अक्सर चवंदा डॉक्टर में था चवूं लिफ्ट ते मथे था वञो हा लिफ्ट ते सीरियसली त पोइ हाणे माना पंधु बिल्कुलु कयूं ई कोन था ज़रूरी आहे घणो ज़रूरी आहे तव्हां रूम में करे सघो था तव्हां हिन ऐं पंहिंजे मरीज़नि खे चवंदा डॉक्टर साहब मैं जो वो कैसे जाऊंगी वहाँ क्या कहते हैं अपना पार्क के अंदर पार्क में पहुंच नहीं पाऊंगी कोई रास्ते में मोबाइल छीन के ले जाएगा असांजा नौजवान छोकिरा बि वाक नथा कनि उनखे चऊं था त बाबा हे भाॼी वठी आहे ॾही वठी आहे चवंदा मोटरसाइकिल जी चाबी ॾे बस चाबी अरे बाबा साम्हूं दुकान आहे मोटरसाइकिल जी चाबी ॾियूं
पोइ त सो हाणे इहा सुस्ती वधीक आहे, ब्रेक वठूं था पोइ ॻाल्हायूं था हिन ते। जी बिल्कुलु, काफ़ी सारा सवाल आहिनि, काफ़ी सारी ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजे बि ज़हन में आहिनि, यकीनन तव्हांजे बि ज़हन में हूंदियूं। तव्हां बि तेसिताईं सोचो ऐं मां बि सोचां थी, अञा वधीक तेसिताईं वठूं था हिकु ब्रेक। केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, जामे प्रोग्राम आहे, खोड़ सारी ॼाण मिले थी ऐं खोड़ सारा ईअं खणी चऊं त ख़तरा बि असांखे माना महसूसु थियनि था पंहिंजी बॉडी में बि। डॉक्टर साहिब अहिड़ियूं ॻाल्हियूं करे त हाणे वञी बाबा टेस्ट करायूं पंहिंजी पिया। अलाह साईं ख़ैरु करे, तव्हां पंहिंजे ज़ुबान में हुजो ऐं टेस्ट ज़रूरी आहे। हूअं बि चवंदा आहिनि त 6 महीने वञी करे डॉक्टर सां, सुठे डॉक्टर सां ज़रूरु पंहिंजी माना पूरी जेका आहे न पंहिंजी जेका पंहिंजी बॉडी आहे पूरी ट्रीटमेंट जेका आहे असां टेस्टूं वग़ैरह कराइणु घुरिजनि, सिहतमंद ज़िंदगी गुज़ारण जा। ॿियनि मुल्कनि में इहे उसूल हूंदा आहिनि, पाण वटि ईंदा आहिनि। पाण चवंदा आहियूं त जेसीं ताईं पाण हलूं था न बेहोश न थियूं डॉक्टर न ईंदा ते, इहो सिलसिलो हूंदा। बहरहाल कचहरी जो सिलसिलो कंटिन्यू रखूं था। अच्छा डॉक्टर आबिद हुसैन मिर्जा साहब, पहले हम बात कर रहे थे डेल्टा वायरस के हवाले से, तो आप बता रहे थे आप फिर कि वो कौन सी सूरत हाल होती है या कौन से लम्हात होते हैं जो एक्टिव होता है, डीएक्टिव होता है, या बच्चों में ये चीज़ मतलब अटैक कर सकती है, किस तरह से उनको कैसे हम मैनेज करें, क्योंकि वो कब छोटे बच्चे होते हैं वो तो बोल भी नहीं सकते, उनका तो हमें पता भी नहीं चलता। सही। देखिए वायरस तो किसी को भी अटैक कर सकते हैं, और स्पेशली जब ये डेल्टा वायरस आया ही इसलिए कि इसमें कोई एज डिफरेंस नहीं है। अच्छा। पहले जो वायरसेस आए थे उनमें ओल्ड एज के लोग ज़्यादा थे, बच्चे भी इन्वॉल्व हुए थे, कम हुए थे। इसके लिए कोई एज का डिफरेंस कोई नहीं है। अच्छा। इसमें सिर्फ एक फैक्टर है, वो इम्यूनिटी है। जहाँ वो कमज़ोर लोगों को पाएगा वो अटैक करता है। वो बच्चे यानी बच्चे नॉर्मल बच्चों में ये इतना नहीं आएगा, बीमार बच्चों में आएगा। अच्छा। या इसलिए बीमार लोग जो है वो आएंगे, कमज़ोर लोगों में आएगा ये, है ना। अच्छा, ये आएगा क्राउड में, जहाँ पर गैदरिंग ज़्यादा हो रही होगी, वहाँ ये अटैक करेगा, ये वायरस होगा। ये वायरस ये नहीं हो रहा कि छींकने से आ रहा है या खांसने से आ रहा है, ये भी एक जहाँ जिस ये बॉडी कॉन्टैक्ट से भी ये नहीं आता ऐसे। ये आपके पास जैसे क्राउड हुआ, क्राउड से जो भी उसके किसी की जो इन्फेक्शन वाला बंदा है वो उसको समझ लो कि 1 फीट से 1.5 फीट तक ये कोई भी चीज़ उसकी जो सांस आ रही है, सांस के ज़रिए यानी कोई खांस रहा है, वो नहीं कर रहा है, वो ड्रॉपलेट इन्फेक्शन के जरिए, एयरबॉर्न के जरिए वो उसके बाद कैच कर लेगा वो। अच्छा। अब वो डायरेक्ट जाएगा, नाक से ही जाएगा, नहीं तो फेरिक्स से जाएगा, लेकिन डायरेक्ट जाके लंग्स में चला जाएगा और वहाँ जाके रैपिडली ग्रोथ करेगा। अच्छा। पहली जो बच्चा प्रॉब्लम बताएगा हमें या बड़ा हमें प्रॉब्लम बताएगा वो सांस का बताएगा। वो कहेगा ये हुआ क्या, मुझे सांस घुट रही है, घुटन हो रही है, महसूस हो रही है। अब ये चूंकि इतना सडनली था, यानी सुबह इसने कहा, शाम में बढ़ गया ये, और रात को आपको हॉस्पिटल ले जाना पड़ रहा है। इतना ये मल्टीप्लिकेशन इस वायरस के लंग्स के अंदर हो गई। ये वायरस अगर बच्चा मजबूत था या इंसान जो है उसकी इम्यूनिटी मजबूत थी तो वो खुद फाइट करता, ये खुद फाइट करता, खुद एंटीजन जो है वो एंटीबॉडी प्रोड्यूस करता, वो प्रोटेक्शन करता, क्योंकि उसकी इम्यूनिटी कमज़ोर थी। लिहाजा इसको उसने नमूनिया काज किया, काज वही है नमूनिया, वही लंग डैमेज किए। अब आपको नमूनिया की जितनी भी चीज़ें हैं उसको फौरी तौर पर डील करनी है। उसमें अगर आपको एंटीबायोटिक देनी है, ऑक्सीजन लगानी है, वो सारी चीज़ें करनी, लेकिन ये जितनी भी चलनी है रैपिडली करनी है आपने, वरना ये सडन डेथ हो जाएगी। अच्छा। ये इसका मेन प्रॉब्लम था। अब इसके जब हॉस्पिटल पहुंचे तो इसकी डायग्नोसिस कैसे हुई थी, इसकी जो डायग्नोसिस एक्सरे के जरिए हुई, ब्लड के जरिए हुई है। ब्लड के इसका पीसीआर लिया गया। नेजोफेरिक जो हम लोग जो पीसीआर लेते हैं, अब वो नेजे में तो रुका ही नहीं था, तो लिहाजा वो तो नेगेटिव हो सकता है ना। उसका अगर वो थोड़ी देर रुक के आया तो पॉजिटिव था। इसमें फॉल्स टेस्ट ज्यादा है, नेगेटिविटी ज्यादा डेवलप होती है, लिहाजा ये बहुत ज्यादा रिलायबल डेल्टा वायरस में नहीं होता ये। पीसीआर जो हम नेजोफेरिक्स का करते हैं वो पीसीआर इतना जो एक्टिव नहीं होता, लेकिन चांसेस है कि वो रुक गया हो अंदर, थोड़ा बहुत आ गया हो। तो ये इस वजह से बड़ा डेंजरस वायरस है ये। हमें बेसिकली इसमें डाइट पे बड़ी तवज्जो देनी होती है। सही से इम्यून सिस्टम बेहतर रखना, अपना आपको बेहतर करना। सही हाणे आख़िरी लम्हा आहिनि प्रोग्राम जा, त पोइ कम जी ॻाल्हि का जेका रहे थी उहा बि करे वठूं। डॉक्टर नदीम नईम साहिब सां गॾु आहे। साईं शुगर जे हवाले सां पाण कचहरी पे कईसीं, त शुगर थियण खां पोइ चवनि था त नज़र ते बि वॾो असरु पए थो, माण्हू अखियुनि जो बि कमज़ोर थी थो वञे। ऐं ॿियो इहो बि ॿुधायो घणो त छा इहा बीमारी मोरूसी बि थी सघे थी, माना नस्ल दर नस्ल बि थींदा, कंहिंखे ॾाॾे खे शुगर आहे त वरी पोइ पुट खे, वरी पोइ उन खां पोइ पुट खे पोटे खे, या इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे छा भला?
बेसिकली जेस ताईं मोरोसी जो सवाल आहे त कुझु कंपोनेंट हिन जो डेफिनेटली मोरोसी आहे। ऐं ॻाल्हि करियां पियो जेकॾहिं तव्हांजे पेरेंट्स खे शुगर आहे त 20 to 30% चांसिस आहिनि त तव्हांखे थी सघे थी, पर उहा मोरोसियत प्रिवेंटेबल आहे, तव्हां रोके सघो था। जेकॾहिं तव्हां सीडेंटरी लाइफ स्टाइल खे अवॉइड कंदो, हाफ एन आवर जी वॉक कंदो, वाइट पॉइज़न अगेन उनखां परहेज़ कंदो, पंहिंजे वेट खे कंट्रोल रखंदो, त चांसिस आहिनि त इवन तव्हांजी पूरी फैमिली खे शुगर आहे तव्हांखे न थींदी। बल्कि इन जे लाइ एहतियात इहो आहे त शादी खां पहिरियां टेस्टूं कराइणु घुरिजनि, थैलेसेमिया जी टेस्ट हुजे, शुगर जी टेस्ट हुजे, ॿियूं बीमारियूं आहिनि, पोइ माण्हू शादी करे त ईअं न त औलाद खे थी वञे, नस्ल दर नस्ल कमु ख़राबु थी वञे। बिल्कुलु सही था चओ, चवंदा आहिनि हुजणु घुरिजे। शुगर जी टेस्ट शायद शादी का पहिरीं कराइण जो एज को रीज़न न आहे, छो त उन हिसाब सां ट्रांसमिट न थी थिए। जीअं थैलीसीमिया आहिनि, जेकॾहिं थैलीसीमिया माइनर लेडी आहे, थैलीसीमिया माइनर मेल आहे, त उन्हनि जे जेके ॿार हूंदा उन्हनि खे थैलीसीमिया मेजर थियण जो चांस हूंदो आहे। शुगर में ईअं न आहे। ऐं ॻाल्हि करियां न, पाकिस्तान में 2.5 करोड़ माण्हुनि खे शुगर आहे, जेकॾहिं सभिनी जा टेस्ट हा शादी रुकिजी वेंदी माण्हुनि जी। तव्हां चवंदो भले तव्हां ख़ैर शादी करे छॾियो, पोइ कराए छॾिजो, वरी ईअं न थिए जो तव्हांजी शादी विच में बीह वञे। सही आहे। अच्छा डॉक्टर साहब, हिकु ॿी ॻाल्हि मूंखे बसि नंढड़ो हिकिड़ो सवाल आहे, उहो हर घर में हर छोकिरीअ सां मसइलो, हर ॿी छोकिरीअ सां मसइलो आहे ई आहे, PCOD जेको आहे उहो उन जे हवाले सां थोरी इंफॉर्मेशन ॾियो। हाँ, इहा घणो इंपॉर्टेंट सवाल आहे। हुनजो रीज़न इहो आहे जो असां अॼुकल्ह एतिरा पेशेंट इनकाउंटर पिया करियूं, पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम, PCOS असां हिनखे चऊं था। छा हूंदो आहे PCOS? छा सिर्फ़ु अल्ट्रासाउंड ते PCOS जो डायग्नोसिस ठही सघे थो? असां वटि अक्सर फीमेल अचनि थियूं, गायनाकोलॉजिस्ट खे ॾेखारियो, गायनाकोलॉजिस्ट अल्ट्रासाउंड कयो, बाबा PCOS आहे तव्हांखे, सॼी ज़िंदगी लाइ हुन फीमेल खे बीमार करे छॾियो। PCOS जो क्राइटेरिया हूंदो आहे, PCOS सिर्फ़ु अल्ट्रासाउंड जो डायग्नोसिस न आहे। PCOS जे लाइ तव्हां पंहिंजे हार्मोन जे डॉक्टर वटि वेंदो, उहो कुझु शयूं ॾिसंदो, उन खां पोइ डायग्नोसिस ठाहींदो आहे छा PCOS। ऐं बिल्कुलु सिंपल लफ़्ज़नि में चओ त हींअर ऑन एयर पाण वेठा आहियूं, पंहिंजे मरीज़नि खे ॿुधाईंदो आहे त थिए ईअं थो, जॾहिं तव्हांजो वज़न वधणु शुरू थिए थो त तव्हांजी बॉडी में चर्बी जी मिक़दार वधी वेंदी आहे। उहा चर्बी जी मिक़दार वञी तव्हांजे सेल ते गॾु थी वेंदी आहे। जॾहिं सेल ते गॾु थींदी आहे त सेल जे अंदरि ग्लूकोज़ खे वञण जे लाइ इंसुलिन जी रिक्वायरमेंट हूंदी आहे। हाणे हुते त चर्बी जी मिक़दार घटि थी वई, इंसुलिन वीचारो कमु नथो करे सघे। जॾहिं इंसुलिन कमु नथो करे सघे त पेनक्रियास ॾे वञनि था सिग्नल त इंसुलिन अञा वधीक ॾियो। हाणे उहा इंसुलिन वधणु शुरू थी वई। जॾहिं उहा इंसुलिन वधणु शुरू थी वई त उहा इंसुलिन वञे थी फीमेल में ओवरीज़ में, उते वञी सिस्ट ठाहे थी। उहा सिस्ट ठही थी वञे, थिए त उहा सिस्ट वरी मर्दाना हार्मोन रिलीज़ करे थी, टेस्टोस्टेरोन, जंहिंसां फीमेल में पीरियड में गड़बड़ थियणु, चेहरे ते वार अचणु, ऐं अञा वधीक उन्हनि जो वज़न वधणु शुरू थी थो वञे। त हिकिड़ो विसियस साइकिल शुरू थी वेंदो आहे। तव्हां वज़न वधायो, तव्हांखे PCOS थियो, हुन सां वज़न अञा वधी वियो, PCOS अञा वधी वियो, अञा वज़न वधी वियो। त ॻाल्हि शुरू PCOS खां कोन थी, ॻाल्हि शुरू थी तव्हांजे वज़न खां। जेकॾहिं तव्हां पंहिंजो वज़न कंट्रोल करियो था, 90% चांसिस आहिनि त तव्हांखे PCOS न थींदो। हिकिड़ो ॿियो PCOS हूंदो आहे जेके लीन PCOS चऊं था, उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। पर आउं ॻाल्हि करियां पियो हिते 90 to 95% फीमेल्स जी जिन खे PCOS बिकॉज़ ऑफ ओबेसिटी थींदो आहे। ऐं इहो PCOS अॻिते हली तव्हांजे लाइ घणा प्रॉब्लम क्रिएट करे सघे थो। शादी खां पोइ ॿारनि जो मसइलो थी सघे थो। शादी खां पहिरीं डेफिनेटली कंहिं फीमेल खे जेकॾहिं चेहरे ते वार अचणु शुरू थी वञे त परेशानी जी ॻाल्हि थी वेंदी आहे। असां वटि दौड़ंदा आहियूं। उन्हनि खे चवंदा आहियूं सभु मेडिसिन हिकिड़े पासे, तव्हांजे हाफ एन आवर जी वॉक ऐं तव्हांजी डाइट हिकिड़े पासे, बिकॉज़ ऑफ PCOS। अच्छा डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब, आखिर में कोई मैसेज देना चाहेंगे आप? मैं डायबिटिक के हवाले से भी और आम बच्चों के हवाले से भी दो चीज़ें कहना चाहता हूँ कि पहली कोशिश अपने पेरेंट्स को करनी ये चाहिए कि बच्चे को मदर फीड पर रखें। तमाम कोशिशें तमाम बड़ों ख्याल लाएँ। ऐसे बच्चे जो मदर फीड पे होते, मैंने पहले कहा, एज़ कम्पेयर टू आर्टिफिशियल फीडिंग के बहुत बेहतर होते हैं। इनमें शुगर कम होगी, इनका ब्लड प्रेशर कम होगा, इनकी हाइट अच्छी होगी, हेल्थी होगा, हर चीज़ एवरीथिंग विल बी परफेक्टली ऑलराइट। दूसरी तरफ ये होगा कि उनके बच्चों को जो मदर फीड पे ही क्यों ना हो, लेकिन डाइट का हमें ख्याल रखना है। हमने उन्हें एक मुतवाज़न एक डाइट उनको प्रोवाइड करनी है थ्रू आउट द लाइफ। पेरेंट्स जब तक केयर करेंगे उन बच्चों में शुगर भी नहीं होगी, उनके बच्चों को ब्लड प्रेशर की बीमारियाँ नहीं होंगी, बीमारियाँ इन्फेक्शियस डिजीज नहीं आएगी। लुक आफ्टर, एक अच्छा लुक आफ्टर करना पेरेंट के लिए बच्चों का बहुत ज़रूरी है। सही डॉक्टर नदीम नईम साहब शॉर्ट को मैसेज ॾियणु चाहियो, टाइम थोरो घटि आहे। ऐं हिकिड़ो सेंटेंस चवंदुसि, ख़ुदा जे लाइ पंहिंजे ऐं पंहिंजे ॿारनि जो वेट कंट्रोल कयो, तव्हां घणनि बीमारियुनि खां बची। सही, वॾी महिरबानी डॉक्टर नदीम नईम साहब, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ा असां प्रोग्राम में आयो। उम्मीद कयूं था त ॿीहर बि ईंदो, तमामु घणी ॼाण तव्हां खां मिली। डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब, बहुत शुक्रिया आपका भी। मोहरम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में तव्हांखां कलाम ॿुधंदासीं ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदासीं डॉक्टर नदीम नईम साहब ऐं डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब तव्हांजे लाइ ब्लैक रोज़ वारनि तोहफ़ा माणे आहिनि जेकी तव्हां सां गॾु वेंदा। ब्लैक रोज़ हेयर कलर ज़रूरु इस्तेमालु कयो ईद ते, ख़ासि तौर ते तव्हांखे मां चवां थो त जेकॾहिं VIP लुक ॾियारणो आहे न पंहिंजे वारनि जो, त पोइ ब्लैक रोज़
हेयर कलर ज़रूरु इस्तेमालु कयो। ख़वातीन हज़रात ॿिन्ही जे लाइ आहिनि, माना मर्दनि जे लाइ बि आहे, औरतुनि जे लाइ बि आहे। तमामु सुठो रंग आहे, नेचुरल जेको आहे नेचुरल कलर आहे, ॾाढो स्मूथ तव्हांजे वारनि खे करे छॾींदो, प्लस में शाइनिंग तव्हांजे वारनि खे ॾींदो ऐं तव्हां बार बार मजबूर थींदो वारनि खे हथ लॻाइण। सही सही, कलर एक्सपर्ट्स आहिनि ब्लैक रोज़ वारा। ब्लैक रोज़ मार्केट में मौजूदु आहे, किथां बि तव्हां कंहिं जनरल स्टोर तां नालो वठी ख़रीद करे सघो था। ब्लैक रोज़ चओ, मुख़्तलिफ़ कलर आहिनि, पोइ हाणे तव्हांखे कहिड़ो रंग वारनि जो पसंदि ईंदो आहे या कहिड़ो रंग कराइणु चाहियो था। ऐं ख़ासि तौर ते उहे असांजा ॿाहिराड़ी जा दोस्त जेकी हरू भरू हुई, इहे मेहंदियूं हणनि था ॿेली, हाणे थोरो जदीद तरीक़े सां अचो। मेहंदी बि सुठी ॻाल्हि आहे, पर ईद ते घटि में घटि चाचा हाणे इहो ब्लैक रोज़ ज़रूरु इस्तेमालु कजो। सो हाणे हिते पाण मोकिलायूं था ब्लैक रोज़ जा तोहफ़ा मोज़ महिमाननि सां गॾु वेंदा। असां हिन वक़्तु प्रोग्राम जो वाइंड अप कयूं था। जी सर जी बिल्कुलु, ऐं मां इहो ई चवंदमि त डॉक्टर साहब वारी ॻाल्हि, ख़ुदा रा पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जे लाइ ई पंहिंजो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि फैट जे जेके बि शयूं आहिनि जेके फैटी थियूं कनि पियूं उन्हनि खां दूरि रखो ऐं पंहिंजे ॿारनि जी ख़ुशियूं ॾिसण जे लाइ पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखो। इरशाद जागीरानी सरिश बुट मोकिलायूं था। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। अल्लाह भाई। तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया। आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर हमने दिल को समझाया, आज फिर दिल को हमने समझाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया। तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, क्या तुम्हें खोके हमने क्या पाया, क्या तुम्हें खोके हमने क्या
जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये